अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन मेरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? करबला हो गई फिर तयार, ख़ुदा ख़ैर करे। त जी हा, अॼु चंड ॾिसंदासीं, सुभाणे पहिरीं मुहर्रमुल हराम जी ट्रांसमिशन बि तव्हां सां गॾु ॾिसंदा। मुहर्रम जो चंड जॾहिं बि ॾिसंदा आहियूं, दुआ करणु घुरिजे ऐं इहा ई दुआ करणु घुरिजे त अल्लाह ख़ैर करे। ज़ाहिर आहे असां अहले बैत सां जुड़ियल आहियूं ऐं अहले बैत जे घराने सां छा थियो उहा सभिनीनि खे ख़बर आहे। ऐं जॾहिं बि इहो चंड ॾिसंदा आहियूं मुहर्रम जो, त हर अखि अश्कबार हूंदी आहे। सिर्फ़ु मुहर्रम जो चंड ॾिसी न, हूअं ई बि असांजे दिलनि में अहले बैत जे लाइ मुहबत आहे ऐं उन घर सां असांखे इश्क़ आहे, मुहबत आहे। त ज़ाहिर आहे असांजे दिलि दिमाग़ में हर वक़्तु इहे शयूं आहिनि, पर असांखे दर्स इहो थो मिले करबला जे वाक़िए सां त सब्र, शुक्र ऐं नमाज़। असांखे इहो दर्स थो मिले त तव्हांखे नमाज़ बि नाहे छॾणी, तव्हांखे हर वक़्तु सजदो बि करिणो आहे, अलाह खे बि यादि करिणो आहे, हिमत बि नाहे हारणी। भले तव्हां अकेला हुजो, पोयां तव्हांजे कोई हुजे न हुजे, तव्हांखे पंहिंजी हिमत नाहे हारणी। ऐं सब्र, मां चवां थी त असांजी उन्हनि औरतुनि जेको सब्र कयो, जेके बीबियूं उते हुयूं, जेको उन्हनि सब्र कयो, इहो सब्र असांखे सिखणु घुरिजे। इहो सब्र असांखे उतां ई सिखणु घुरिजे। अहले बैत जे घराने खां ई असांखे सब्र ऐं शुक्र जी आदत विझणु घुरिजे ऐं असांखे सिखणु घुरिजे। ऐं ही त उहे ॾींहं आहिनि, 10 ॾींहं जो बिल्कुलु एहतराम ऐं अहिड़े तरीक़े सां असांखे गुज़ारणा आहिनि, असांखे ज़िक्र करिणो आहे। मुला हुसैन उहा शख़्सियत हुई, उहो बहादुर नौजवान हुयो जंहिं कॾहिं बि हार न मञी ऐं बिल्कुलु उन्हनि पंहिंजे नाना जे नक्शे क़दम ते हली ॾेखारियो। उन्हनि इस्लाम खे बचायो आहे ऐं ही इस्लाम असांजे लाइ तोहफ़ो आहे। ऐं जेकॾहिं असां इन तोहफ़े खे सम्झूं, करबो बला उहो मैदान आहे जंहिंखे करबो बला ठाहिण वारो बि मौला हुसैन हुया। करबला जो मैदान हिकु आम मैदान हुयो ऐं उहो लिखियलु हुयो उन्हनि जी क़िस्मत में, अलाह जी तरफ़ां लिखियलु हुयो त करबला जो मैदान सजायो वेंदो, उते इहा जंग थींदी। त इन मैदान खे बि हिकिड़ो, अॼु मां चवां थी त आसमान त रोईंदो आहे पर मैदान बि रोए थो। तव्हां ॾिसंदा हूंदा त जॾहिं हे ॾींहं वेझा ईंदा आहिनि त आसमान हल्को हल्को मग़रिब जे टाइम ते सुर्ख़ थी वेंदो आहे। इहे निशानियूं आहिनि, इहे हक़ीक़तूं आहिनि, इन्हनि खे असां डिनाए नथा करे सघूं। सो मुहर्रमुल हराम जी स्पेशल ट्रांसमिशन इंशाअल्लाह तव्हां सुभाणे खां KTN जी स्क्रीन ते ॾिसंदा। 10 ॾींहं तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं वॾा वॾा स्कॉलर्स ऐं ज़ाकिर सां गॾु हूंदा आहिनि। ऐं सुभाणे खां इंशाअल्लाह असांजी ट्रांसमिशन तव्हां बिल्कुलु ॾिसंदा। अॼु बि असां वटि ज़बरदस्त गेस्ट मौजूदु आहिनि ऐं अॼु बि असां ज़ुल्म ऐं सब्र ते ई ॻाल्हाईंदासीं, छो त इहो जुड़ियल आहे सिलसिलो हिकिड़ो। अॼु जे दौर में बि यज़ीद आहे जेको ज़ुल्म करे रहियो आहे, उनखे कॾहिं सज़ा मिले थी, कॾहिं नथी मिले, ऐं जॾहिं मिले थी त ॾाढी बुरी सज़ा मिले थी। ऐं जॾहिं उनखे ड्रिगो रसो मिले थो ऐं वरी जॾहिं उहा रस्सी छिकिजे थी त पोइ उनखे ख़बर पए थी त हा, मथे अल्लाह बि आहे, इंसाफ़ बि थियणो आहे। इंसाफ़ चवंदा आहिनि पाकिस्तान में नाहे मिलंदो, पर मां चवां थी मिलंदो आहे, पंहिंजे टाइम ते मिलंदो आहे। थोरो डिले थींदो आहे, लेट थींदो आहे, पर इंसाफ़ मिले थो। ईअं नाहे त नथो मिले। हा, ग़रीब खे थोरो देरि सां थो मिले, अमीर खे थोरो वधीक जल्दी मिली थो वञे, ग़रीब सां थोरो डिले थिए थो इहो सिलसिलो। सो अॼु बि असां हक़ ऐं सच जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु ज़बरदस्त हिते गेस्ट मौजूदु आहिनि जिन सां असां इहे सभु शयूं डिस्कस कंदासीं। मारवी अवान असां सां गॾु हिते स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी वुमेन्स राइट एक्टिविस्ट आहिनि ऐं जेंडर एक्सपर्ट आहिनि। उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो मारवी? ठीकु आहियो? मां ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। असांखे सभु ॾिसण वारा बि उमेद आहे ठीकु हूंदा। अल्हम्दुलिल्लाह, इंशाअल्लाह सभु ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। तव्हां ॿुधायो, ठीकु आहियो? तबीयत ठीकु आहे तव्हांजी? गुड टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाइम। Yeah, I'm really
glad to be here. थैंक यू सो मच। उन खां अलावा असां सां गॾु असांजी ॿी भेण हिते मौजूदु आहे जेकी राइटर आहिनि, पोइटिस आहिनि ऐं ऑथर बि आहिनि। शाइस्ता आरज़ू असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि, सो उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। कीअं आहियो अदी? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र। तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्लाह जो शुक्र आहे। उन खां अलावा असांजो पंहिंजो भाउ हिते मौजूदु आहिनि जेकी प्रोफेसर दौलत राम खत्री उन्हनि जो नालो आहे। राइटर आहिनि, पोइट आहिनि, कॉलमिस्ट आहिनि ऐं टीचर बि आहिनि। उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम भाउ। वासलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु आहियूं, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं तव्हांखे बि भली कार था कयूं पिया महिरबानी प्रोग्राम में। तव्हां सां बि गुफ़्तगू कंदासीं, तव्हां सां बि कंदासीं। मारवी ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं मां तव्हांखे ॾिसंदी आहियां सोशल मीडिया ते, तव्हांजे पेज खे बि फॉलो कयल आहे ऐं माशाल्लाह ॾाढी ख़ुशी थींदी आहे जेको कमु तव्हां औरतुनि लाइ, ॿारनि लाइ या जेंडर इक्वेलिटी जे लाइ जेको कमु करे रहिया आहियो, रियली हैट्स ऑफ टू यू। मतिलबु एतिरो कमु ऐं एतिरी आई होप त तव्हांजी एॾी वॾी एज न आहे, पर एॾी नंढी उमिरि में एॾो सारो कमु कीअं पिया मैनेज कयो? यार मूंखे पाण बि ख़बर न हुई दैट वन डे आई विल बी रिकॉग्नाइज्ड बिकॉज ऑफ द वर्क एंड एफर्ट्स आई एम डूइंग। ऐं जेको माण्हू एज़ अ पैशन तौरु करे थो। ऐं टू बी वेरी ऑनेस्ट, असां सभिनी जो ब्रॉटअप जीअं डेफिनेटली घरनि में थिए थो, वरी असां एजुकेशन हासिलु था कयूं, शयूं था कयूं, असांखे कुझु हुन टाइम न ख़बर हूंदी अथव कि जेंडर इक्वेलिटी छा आहे। असांखे कुझु ख़बर न पवंदी आहे जॾहिं घरनि जे अंदरि ई इहे फ़ैसिला थींदा आहिनि कि नियाणियुनि खे घटि एजुकेशन ॾियणी आहे या नियाणियुनि खे घरनि में बोझ सम्झो वेंदो आहे या उन्हनि खे हिकिड़े वॾे इजाज़त वठण जे प्रोसीजर्स खां गुज़रणो पवंदो आहे पंहिंजी ज़िंदगी जे कंहिं बि गोल खे अचीव करणु और इवन दो सोचण जे लाइ बि। सो जॾहिं असां इहे सभु शयूं ॾिसूं था त असां सभु ईअं ई घरनि में वॾा थिया आहियूं, इहे ई शयूं पंहिंजे पाड़े में, पंहिंजी कज़न सिस्टर्स खे, पंहिंजी स्कूल में साहेड़ियुनि खे ॾिसंदे। सो आई वॉज ऑल्सो लाइक दैट। ईअं ई वॾा थियूं पिया, कुझु ख़बर ई न हुई कि भई वॉट आर राइट्स, लॉस छा हूंदा आहिनि, कहिड़ी कहिड़ी शइ आहे। पोइ विद द टाइम जॾहिं ज़िंदगी असांखे अहिड़ा मौक़ा ॾींदी आहे कि असां ऑब्ज़र्व कंदा आहियूं कि इनजस्टिस छा आहे, इहो न ख़बर हुजण बि मां त चवां कि दैट इज़ इनजस्टिस विथ योर सेल्फ, कि तव्हांखे इहो ख़बर ई न आहे कि नाइंसाफ़ी आहे छा। त इंसाफ़ ऐं नाइंसाफ़ी, ग़लति ऐं सही जी जेकी सुञाणप आहे, मुंहिंजे ख़्याल में अॼु जंहिं स्टेज ते मां मौजूदु आहियां, इहो ॾाढो वॾो शऊर हुजणु आहे कि तव्हां फ़र्क़ु महसूसु करे सघो। ऐं जेके माण्हू इहे फ़र्क़ु नथा महसूसु करे सघनि उहे शायदि अञा ॼाया ई न आहिनि। उन्हनि खे ख़बर ई न आहे कि इन दुनिया में जेको थी रहियो आहे उन में ग़लति छा आहे, सही छा आहे। ऐं जॾहिं तव्हां इहा सुञाणप करे था वठो त पोइ तव्हां खे उहा करेज खपे उन जे लाइ बीहण जी। कंहिं ॿिए माण्हू पाण सां ज़ुल्म थींदो आहे त माण्हू न बीह सघंदो आहे, या पाण सां ज़ुल्म थींदो आहे त उनजी इंतिहा ते आख़िर का सघ अची वेंदी आहे। सही आहे। बट ॿिए सां को ज़ुल्म थिए थो ऐं उन जो अहसासु तव्हां रखो ऐं उन जे लाइ आवाज़ु खणो या उन जी आवाज़ बणिजण जी कोशिशि कयो। आई थिंक दिस इज़ समथिंग वॉट हिकिड़ी तव्हांखे थ्रू विल खपंदी आहे इन जे लाइ। उहो ईअं ई न आहे कि कंहिं बि शौक़ में भई टाइम पास आई एम डूइंग इट और दिस इज़ माई हॉबी। नो, दिस इज़ समथिंग अ पैशन, दिस इज़ समथिंग कमिंग इनसाइड फ्रॉम यू, दिस इज़ समथिंग कि तव्हांजी सोल सूथिंग, सोल फूड या सोल खे हिकिड़ो जेको आहे न अॻिते तव्हांखे मोटिवेट थी करे। Exactly, सो दिस इज़ हाउ आई गेट इन टू दिस। एंड पोइ मां कानून पढ़ियो, छो जो मूंखे हुयो कि जॾहिं मां इंसाफ़ ऐं नाइंसाफ़ी ऐं कानून जे हवाले सां कमु थी कयां त हूअं त आई एम अ साइंस स्टूडेंट ऐं सॼी मुंहिंजी डिग्री हुन में हुयूं, बट मां शौक़ सां कानून पढ़ियो। सो दिस इज़ हाउ आई कम इन टू दैट। ऐं अॼु जेको बि असां कुझु करण जी कोशिशि करे रहिया आहियूं, तव्हां जहिड़ी नियाणियूं, असांजी भेणूं, उन्हनि जी जेकी सपोर्ट आहे, भाइर उन्हनि जी जेकी सपोर्ट आहे, उहा मैटर ॾाढो मैटर करे थी। आई फील दैट असां कंहिं बि फील्ड मां तालुक़ु रखंदा हुजूं, चाहे मां आहियां, तव्हां आहियो, असां सभु, असांजो हर मूव हिकिड़ो मैसेज थो ॾिए असांजे आसपास जे माण्हुनि खे। असां जेकी बि शयूं कयूं था उहे हिकिड़ा अहिड़ा फुटप्रिंट्स ठहनि था जेके ईंदड़ नस्लूं, ईंदड़ माण्हुनि खे फॉलो करण जी कोशिशि था कनि। एंड आई एम सो ग्लैड व्हेन यंग गर्ल्स आर कमिंग टू मी
असां वुमेन राइट एक्टिविस्ट ठहूं था या ज़बरदस्त। ठहण जे प्रोसेस में आहियूं या कोशिशि था कयूं या ॾाढो ख़ूबसूरत क्वेश्चन कंदा आहिनि कि कीअं ठहूं, त मां इहो ई जवाबु ॾींदी आहियां जेको मां सॼो तव्हांखे एक्सप्लेन कयो आहे सही। कि स्टार्ट wherever you are, start किथां बि स्टार्ट कयो तव्हां नंढियूं शयूं बि तव्हां करे सघो था। वॉलंटियर वर्क, पंहिंजी कम्युनिटी जी ज़िमेदारी खणणु, हाँ। सफ़ाई जो पंहिंजे घर जे ॿाहिरि बि ख़्यालु रखणु, हाँ। कंहिंखे पाणी पीआरे छॾणु, हाँ। कंहिं डिस्ट्रेस माण्हू खे खिलाए छॾणु, ॾाढी कंहिंखे वॾी ॻाल्हि उनजे आहे। कानून जे हक़नि जे बारे में ॿुधाइणु छॾणु, या असांजा जेके इदारा आहिनि जेके असां कोशिशि कई आहे माण्हुनि जी मदद जे लाइ ठाहे सघूं उन ताईं पुॼाए छॾणु। सही So ॻाल्हि आहे। these are those small steps। ऐं ज़रूरी न आहे कि उहो लॉ ऐं कानून सां ई जुड़ियल हुजे। तव्हांजे कमु करण जी जॻहियुनि ते जीअं त असां जेंडर इक्वेलिटी ते कमु कंदा आहियूं, सो वी वॉन्ट कि जेको कमु करण जी जॻहियूं आहिनि उहे सेव हुजनि, सिक्योर हुजनि, ऐं उहो को हिकिड़ो माण्हू नथो करे सघे, नथो करे right? सघे, ज़ाहिर आहे सभई मिली जुली करे। हिक ॿिए जो एहसास रखी इन ॻाल्हि खे सम्झनि कि अॼु अगरि असां इन वर्किंग एनवायरनमेंट खे बहितर बणाईंदासीं त सुभाणे इन वर्किंग एनवायरनमेंट में असांजे घर जी नियाणियूं बि ताईं ॿार गुज़रंदियूं। हूंदा। एग्ज़ैक्टली। Right. So this is how ज़बरदस्त। we do तव्हां सां that. अञा इलाही सारी डिस्कशन्स कयूं था। असांजी भेण बि हिते मौजूदु आहे शाइस्ता आरज़ू। अदी तव्हां खां पुछणु चाहींदसि त तव्हांजी शुरूआति कीअं थी? असल में मूंखे नंढपण खां ई अदब सां शौक़ु हूंदो हुयो। सही। ऐं ईअं ई मतिलबु मां पंहिंजो लिखंदी रहंदी हुयसि। जीअं ई शौर वधंदो वियो तीअं ई पंहिंजो लिखणियूं बि मतिलबु शाया कराईंदी रहियसि। ऐं मां बि कुझु कुझु इन ई मुआशिरे जी आहियां त जिते पाबंदियूं हूंदियूं हुयूं, सख़्तियूं हूंदियूं हुयूं। ऐं मां बि हिकिड़े वॾेर के घर जी हुयसि जंहिंजे करे मुंहिंजे लाइ लिखणु ऐं इल्म में यानी अख़बार में शाया थियणु मुंहिंजे लाइ ॾुखियो मसइलो हुयो। हा, एतिरो हुयो त हुननि मूंखे इल्मु ॾिनो, एतिरी थोरी आज़ादी ॾिनी हुई, पढ़ायो, पर पोइ इहो हुयो त लिखण वारो मसइलो मुंहिंजे लाइ अञा ॾुखियो हुयो। अच्छा। पर उन जे बावजूद बि मुंहिंजी हिकिड़ी अदब सां एतिरी इंतिहाई प्यारु हुयो जो मूं लिखण वारी ॻाल्हि खां मतिलबु हटियसि न। पोइ कॾहिं नालो लिकाए करे लिखियसि, कॾहिं ज़ाहिर थी। हाणे उमिरि जो इलाही हिसो निकिरी चुको आहे जंहिंजे करे सिधी सही स्क्रीन ते बि अची वई आहियां। सही। ज़ाहिर आहे मसइला त थींदा आहिनि शुरूआति में, पर जेकॾहिं तव्हांजा जेके पेरेंट्स आहिनि उहे तव्हांजी बैकबोन थी वञनि ऐं तव्हांखे अंडरस्टैंड कनि त पोइ मुंहिंजे ख़्याल सां त को प्रॉब्लम न रहंदो आहे। त ज़ाहिर आहे तव्हांजे पेरेंट्स तव्हांखे सपोर्ट त कयो हूंदो, कुझु न कुझु त कयो हूंदनि। अम्मी या बाबा कंहिं न कंहिं त तव्हांखे सम्झो हूंदो। हा, सम्झंदा सभई हुया, पर उन जे बावजूद हुननि जी सख़्ती बि हूंदी हुई। पर वक़्त जे हिसाब सां जेकॾहिं तव्हां ॾिसंदव न त इहे मजबूरियूं आहिनि वालिदेन जूं बि। हू जंहिं मुआशिरे में रहनि था, जिते हुननि जो ओसो पासो आहे, हुननि खे उते रहणो आहे त पोइ हुननि खे कंप्रोमाइज़ करिणो आहे। पोइ उते इहो आहे त असां बि पंहिंजा ज़हन उहे ठाहियूं था, कोशिशि कयूं था त मतिलबु ईअं ई थी हलूं जीअं असांजे वालिदेन खे काई तकलीफ़ न पहुचे, कोई उनखे कोई बि जीअं तानो न ॾेई सघे। पोइ उते ईअं आहे जीअं ॿुधायो त कॾहिं लिकी लिखियो, कॾहिं ज़ाहिर थियासीं, कॾहिं सफ़ा हाणे ज़ाहिर थी वेठा आहियूं। इहो ज़रूरी आहे त मतिलबु जिथे पेरेंट्स रहनि था ऐं जीअं भेण ॻाल्हि थी करे पई त जीअं उन्हनि खे कोई कुझु न चवे, सोसाइटी जो हिसो थियणो आहे, इज़ इट नेसेसरी त असांखे उन माहौल जो हिसो थियणो आहे? भैया असांखे माहौल खे सुधारणो आहे। सोसाइटल प्रेशर इज़ वेरी हाई ऐं अञा ताईं असांजे मुआशिरे जा माण्हू उन मां न निकिरी सघिया आहिनि। इहे हाणे जेनज़ी जनरेशन इहे थोरो छा हूंदो ओपन थिया आहिनि, बट आई एम टेलिंग यू स्टिल ऐं घणे माण्हुनि जा जेके ख़ासि तौर ते नियाणियुनि जा, औरतुनि जा ख़्वाब, उन्हनि जा टैलेंट, उहे सभु दफ़न थी विया सिर्फ़ु इन वजह सां छो जो उन्हनि जे घर में कंहिं उन्हनि खे सपोर्ट न कई, मुआशिरे सपोर्ट न कई। ॿिया छा सोचींदा, इहो त मुआशिरे में नियाणियूं न कंदियूं आहिनि। इन सोच असांखे इलाही नुक़सानु ॾिनो आहे अॼु ताईं। बट हाणे असां ॻाल्हायूं था, असां जहिड़ियूं जेके भेणूं नियाणियूं आहिनि, हींअर सां इहो मुराद आहे कि डेफिनेटली असांजे मदर्स वारे ऐं उन खां पहिरीं वारी जेकी नियाणियूं आहिनि, छो जो असां अॼु इहो जेको व्हाटएवर वी आर डूइंग, इन जे पुठियां हिकिड़ी वॾी जद्दोजहद आहे औरतुनि जी। उन्हनि कुर्बानियूं ॾिनियूं, उहे बीठियूं, उन्हनि एहतिजाज कया, उन्हनि आवाज़ कढी, तॾहिं अॼु असां वोट ॾेई सघूं था, तॾहिं अॼु असां ऑपॉर्चुनिटीज़ के जॉब करे सघूं था, एजुकेशन हासिलु कयूं था, ऐं घणियूं शयूं आहिनि। अगरि असां मज़हबी
तौर ते ॾिसूं त असां सभिनी खे ख़बर आहे कि कीअं नियाणियुनि खे असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में ज़िंदा दफ़न करे छॾंदा हुया ऐं कीअं हुननि एतिरो ख़ूबसूरत किरदारु अदा करे नियाणियुनि खे उन्हनि जो राइट टू लाइफ ॾिनो। बिल्कुलु। सो दिस इज़ हाउ जेकी औरत जी ज़िंदगी, उन जे हक़, उन जे राइट्स ताईं उन जी जेकी पहुच हूंदी आहे या पंहिंजे ख्वाबनि खे पूरो करणु या पंहिंजी चॉइस खे एक्सरसाइज करणु इज़ चैलेंज्ड हमेशा का चैलेंजिंग ही रहियो आहे। ऐं अॼु ताईं इन डिजिटल दौर में बि यू नो द नंबर ऑफ केसिस आर गेटिंग हाई, कीअं असां उनखे डील करे आई होप त अॻिते जेके अल्फा या जेनज़ी जेके बि आहिनि उन्हनि खे इहे ॾींहं न ॾिसणा पवनि। We wish, we are trying for that, not only wishing but we are struggling for that, इंशाल्लाह give them a good future. बिल्कुल भाई हींअर वक़्तु चेंज थी वियो आहे। हींअर अॼु जे न्याणी खे तव्हां रोके नथा सघो, हो पंहिंजे ख़्वाबनि जी ताबीर बि कंदी, तव्हांखे उन मंज़िल ताईं बि पहुची ॾेखारींदी इंशाल्लाह। भाउ तव्हां ॿुधायो तव्हां जी शुरूआति कीअं थी? तव्हां टीचर बि आहियो, वरी ऑथर बि आहियो, पोइट बि आहियो, माशाल्लाह सां ये सभु कम गॾु खणी पिया हलो। मुंहिंजो तालुक मिठी शेर सां आहे ऐं मूं हिकिड़े आर्टिस्ट ख़ानदान में अखि खोली। अच्छा। मुंहिंजो ख़ानदान जेको आहे उहो रंगावत जेका आहे, जेके पाण बांधणियूं चुनियूं बांधणा पड़ा जेके ठाहिनि था, रंगावत जो जेको कमु थिए थो, अजरक साज़ी जो कमु थिए थो, त उन ख़ानदान में मूं अखि खोली। ऐं इहो जेको अजरक साज़ी जो जेको कमु आहे उहो आर्ट में शुमार थिए थो ऐं बांधणा पड़ा जेको आहे इहो बि हिकिड़ो आर्ट में शुमार थिए थो। त मुंहिंजो जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे उन्हनि औरतुनि सां जेके असांजे माना हथ जो हुनर जेके कंदियूं आहिनि उन्हनि सां जेको मुंहिंजो वञणु थींदो हुयो, त उहे औरतूं जेके आहिनि उन्हनि जो जेको आहे उन्हनि जो जेको हुनर आहे मूंखे इंस्पायर कयो। ऐं ईअं ई माना जेको आहे आर्ट जी दुनिया में माना मुंहिंजो माना हिकिड़ो दाख़िलु थियणु या आर्ट जी दुनिया सां माना लाॻापियल लिखणु पढ़ण जे हवाले सां लाॻापियल हुअण जे नाते माना ईअं थियो त मूं शुरू में माना जेके आहिनि नंढियूं कहाणियूं लिखणु शुरू कयूं ऐं उनखां पोइ माना जेको आहे मुख़्तलिफ़ जेके मज़मून जेके आहिनि उहे कचा फ़किया मज़मून लिखणु शुरू कया। ईअं ई माना हिकिड़ो उन ई दौर में जेको आहे मूं मुख़्तलिफ़ जेके आहिनि इल्मी अदबी किताब पढ़णु शुरू कया ऐं उन दौर में जेके मूं इल्मी अदबी किताब पढ़णु शुरू कया, शाइरी सां बि लॻायो, लतीफ़ खे पढ़ियो, अयाज़ खे पढ़ियो ऐं गॾोगॾु माना जेको आहे मुख़्तलिफ़ नावल निगार उन्हनि जा अमर जलील जूं कहाणियूं पढ़ियूं, अमर जलील जा किताब पढ़िया, मोहन कल्पना जा किताब पढ़िया। उनखां पोइ माना जेको आहे उन ई दौर में जेको आहे असांजो जेको पंहिंजो तारिक आलम अबड़े जो जेको नावल जेको आहे उहो पढ़ियो। ईअं ई मुख़्तलिफ़ किताबनि जेका कृष्ण खटवाणी जो जेको मुंहिंजी मिठड़ी सिंध पढ़ियो। त ईअं ई मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको अदब इल्मी या अदबी हवाले सां जेके बि किताब पढ़ण जो मौक़ो मिलियो उन्हनि मूंखे वधीक इंस्पायर कयो ऐं माना हिकिड़ो शौक़ु जाॻियो। त 1990 धारे जेको आहे मूं माना हिकिड़ो जेको बाक़ाइदे लिखण जी शुरूआति कई ऐं उन दौर में आउं माना हिकिड़ो 9वीं क्लास में हूंदो हुउसि ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ इल्मी अदबी जेके तंज़ीमूं आहिनि, सिंधी अदबी संगत आहे ऐं कारूंझर आर्ट्स काउंसिल आहे या ॿियूं जेके अदबी तंज़ीमूं जेको आहिनि, साथी बाड़ा संगत आहे, उन में वञणु थींदो हुयो। उते माना जेको असां पंहिंजूं कचियूं फिकियूं लिखणियूं जेके आहिनि उहे असां माना जेको पेश कंदा हुआसीं। सिंधी अदबी संगत जूं बाक़ाइदियूं जेके गरजाणियूं थींदियूं हुयूं ऐं उन दौर में सादिर फ़क़ीर असांजो जेको आहे सेक्रेटरी हूंदो हुयो सिंधी अदबी संगत शाख मिठी जो ऐं उनखां पोइ माना जेको आहे उन ई दौर में माना जेको आहे असां माना ईअं ई आहिस्ते आहिस्ते अॻिते उसिरियासीं ऐं उनखां पोइ माना जेको आहे मुंहिंजो इहो हिकिड़ो लिखणु पढ़ण जो जेको हिकिड़ो सिलसिलो जारी रहियो। ऐं ईअं ई मूं जेके माना मुख़्तलिफ़ अख़बार आहिनि, काविश आहे, काविश माना मूंखे तमामु घणो हिकिड़ो ईअं सम्झो त तमामु घणी शोहरत जे बुलंदनि ताईं पहुचाए काविश अख़बार ऐं ॿियनि अख़बारनि में मूं तमामु घणो लिखियो, काविश मैगज़ीन में। ईअं ई माना हिकिड़ो सिलसिलो हलंदो। ज़बरदस्त तव्हां सां बि कचहरी न करणी आहे, सो हिते वठूं था ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं। भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। शोभी भाई भी असांखे जॉइन करे वरितो आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। कैसा है शोभी भाई? ठीक है?
अल्हम्दुलिल्लाह आयाम के दिन शुरू, मौला के दिन। आपको वैसे तो हर दिन मौला का है, लेकिन ये है कि मौला के दिन शुरू, तैयारियाँ थी सारी इसीलिए। बिल्कुल। और घर में नज़र है, न्याज है, आज अलम बरदारी है, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। इस सिलसिले में कंटिन्यू थी। सही, ज़बरदस्त, माशाल्लाह। चलें, आप आ गए, अब आपसे मनकबत भी सुनेंगे, कसीदा भी सुनेंगे इंशाल्लाह इंशाल्लाह। अदी शाइस्ता जे तहां प्रोग्राम जे स्टार्ट पे तहां सां हाल वाल कयोसीं, तहां पंहिंजी जर्नी जे हवाले सां असां ॻाल्हि कई ऐं लिखण जे हवाले सां बि तव्हां असांखे ॿुधायो। इहो पुछणु चाहींदसि तव्हांजा मार्केट में केतिरा किताब आयल आहिनि? फ़िलहालु मुंहिंजो हिकिड़ो ई किताबु आयो आहे। अच्छा। ऐं ॿिया बि मुंहिंजा जल्दी अची वेंदा। ऐं हीअ किताबु जेको आहे त मूं पंहिंजे वालिद साहब जी शख़्सियत ते सेहिड़ियो आहे, फ़क़ीर ग़ुलाम हैदर गुजर, फ़न ऐं शख़्सियत। ऐं उन ते हिकिड़ो पहिरियां किताब बि आयल हुयो जेको अॻु में देस ऐं वेस नाले सां शाया थी चुकियो 1988 में। अच्छा अच्छा। ऐं उनजो ॿियो छापो मां शाया करायो। ऐं हिन वक़्तु मार्केट में मुंहिंजो ही हिकिड़ो ई मुंहिंजे नाले सां किताबु आहे। सही। त तव्हां शाइरी कंदा आहियो, नज़म लिखंदा आहियो, नॉविल लिखो पिया, छा तव्हांजी हिकिड़ी? नॉविल न, बाक़ी हिन वक़्तु मां जीअं किताबनि ते तजिया थियो, तबसरो थियो, कंहिं बि शख़्सियत ते तक़रीबन मुंहिंजे हर रोज़ाने जी बुनियाद ते शाया थींदा रहनि था। अख़बार में हिलाल पाकिस्तान आहे या वाक़ाए काविश आहे, काविशूं कोशिशि इन्हनि अख़बारुनि में, या PDF में कुझु अख़बारूं शाया थी रहियूं आहिनि। अॼुकल्ह दौर मीडिया जो अची वियो आहे त उन में अख़बारूं ऐं जेकी मैगज़ीन्स आहिनि उहे PDF में घणा शाया थियनि था। उन में बि अची, हा, उन में बि अची रहिया आहिनि। तक़रीबन मां लिखंदी रहां थी। हाणे इहो आहे त पंहिंजो ज़ाती किताबु पंहिंजी लिखणनि जो नाहे सेहिड़ियो, न लिखियो आहे, शाया न करायो। इरादो आहे? बिल्कुलु बिल्कुलु, इंशाल्लाह। हाणे तक़रीबन इलाही वक़फ़े खां पोइ अदब ॾे मोटी आहियां। तक़रीबन 2000 में। अच्छा। 2002 एॾो टाइम काई बि न हुई, बसि शादी थी त बसि उहो माहौल, बसि ॿियो माहौल में अची वियमि। मूंखे पोइ सम्झ में न पियो अचे त मां कुझु लिखां। वरी ॿार बि थींदा विया, ॿारनि जी टीम ठाहीसीं। हाणे जेको आहे त रेस्ट में आहियूं। त a woman has a courage to sacrifice or to maintain or to manage. So this is how असांजी औरतूं, मां त चवां थी हिकिड़ी मिसाल ई क़ाइमु कनि थियूं कि हो पंहिंजी हॉबीज़ खे, पंहिंजे शौक़ खे, घरनि खे कीअं थियूं गॾु खणी हलनि। मल्टी टैलेंटेड। पर ॾिसो न, मतिलबु हिन सोसाइटी एतिरी आज़ाद बि न आहे न, जेको माना असांजी जेका औरत आहे या नियाणी आहे, जेकॾहिं लिखण पढ़ण जे हवाले सां या आर्ट जी फील्ड में जेकॾहिं वञणु चाहींदी त उनखे जेको आहे सोसाइटी बर्दाश्त ई कोन कंदी ऐं माना इहो डिस्करेज कंदी। ऐं उनखां पोइ माना जेके असां मिसाल तौर ते असां भले पढ़ियल लिखियल माण्हू असांजा सोसाइटी जा हुजनि त उन्हनि में बि इहा माना हिकिड़ी हैबिट हूंदी, उहा माना उहा न चाहींदा त असांजी जेका छोकिरी जेका आहे कंहिं वॾे स्टेज ते अचे, मुशाइरे में शाइरी पढ़े या को माना लिखे, पढ़ण सां वाबस्तगी हुजे, या ईअं ई माना ॻाल्हाए जीअं असांजा मर्द हज़रात ॻाल्हाइनि था ईअं ॻाल्हाए। ठीकु आहे न, कॾहिं बि न चाहींदो माना असांजो सोसाइटी जेका मर्द डोमिनेंट सोसाइटी आहे उहो न चाहींदो त माना असांजी जेका आहे नियाणी या औरत जेका अॻिते हुजे। इन शइ सां त सोसाइटी असांजी बहितर थींदी न, जेकॾहिं नियाणी पढ़ंदी, नियाणी कॉन्ट्रीब्यूट कंदी त असांजो माहौल बहितर थींदो। असांजो हाणे कंहिं हद ताईं जेको आहे अवेयरनेस पैदा थी आहे एडुकेशन न। तव्हां ॾिसो, इहे मूंखे माना कॾहिं कॾहिं हैरत थींदी आहे त जॾहिं सोशल मीडिया ते असां ॾिसंदा आहियूं, मिसाल तौर ते शेख अयाज़ मेलो लॻंदो आहे हैदराबाद में, त उन में असांजी जेका आहे ऑनरेबल जेको आहे मैडम अमर सिंधू ऐं अरफाना मल्हा, उनजी सॼी टीम जेको आहे 4-5 ॾींहं हैदराबाद में, माना 3-4 ॾींहं हैदराबाद में जेको आहे बाक़ाइदे हिकिड़ो रेगुलर उन पैटर्न सां लॻाइनि थियूं मेलो, अयाज़ मेलो लॻाइनि थियूं। ज़बरदस्त क़िस्म जो मेलो लॻे थो। उन में मुख़्तलिफ़ जेके सेशन हुजनि था, इल्मी अदबी हवाले सां, मौसीक़ी जे हवाले सां, आर्ट जे हवाले सां मुख़्तलिफ़ सेशन हुजनि था। पर तव्हां ॾिसो उन ते तनक़ीद केतिरी थिए थी। ऐं आउं पाण हैरान आहियां, शाबाश जो उन्हनि मैडम अमर सिंधू अरफाना मल्हा वारा जी टीम खे, जेको उनखे बर्दाश्त कनि था। ऐं माना जेका सिविल सोसाइटी असांजी जेके सोकाल चऊं या सोशल मीडिया ते जेके माण्हू आहिनि उहे हद खां वधीक इन हद ताईं तनक़ीद कंदा आहिनि जेका बर्दाश्त आहे। जॾहिं औरत नुमाया किरदार अदा थी करे मुआशरे जे अंदरि, औरत जॾहिं कॉन्ट्रीब्यूट थी करे, जॾहिं हो सुञाणी थी वञे
त इन मुआशरे में जेकी पिदरशाही सोच आहे जेकी हिकिड़ी आहे न कि बसि मर्दनि जे लाइ ई हिकिड़ी स्पेसिस स्पेसिफिक आहिनि, त जेकी औरतूं अहिड़े क़िस्म जा कम करे रहियूं आहिनि जीअं अदीबान जी तरफ़ां अयाज़ मेला थी विया, ॿियूं असांजी जेकियूं नियाणियूं भेणूं कॉन्ट्रीब्यूट बहितर तरीक़े सां करे रहियूं आहिनि, वॾा नाला आहिनि असां वटि, आर्टिस्ट आहिनि वॾियूं वॾियूं, त असां ॾिसूं था कि जॾहिं हू इन मुआशरे खे इहो यादि थियूं ॾियारनि या इहो ॿुधाइनि थियूं कि नियाणियूं भेणूं औरतूं कंहिंखां घटि न आहिनि ऐं उहो हर फील्ड में बहितरीनु नुमाया तौरु पंहिंजो किरदारु अदा करे सघनि थियूं, त पोइ तनक़ीद थी अचे, पोइ अहिड़े क़िस्म जूं शयूं थियूं अचनि जेकियूं चइबो आहे न कि जॾहिं तव्हां कुझु न करे सघंदा आहियो त पोइ तव्हां तनक़ीदूं वेही कंदा आहियो। इहो हिकिड़ो रिएक्शन अचे थो, बट स्टिल डिस्करेज कयो वञे थो ॿार, माना जेका असांजी नियाणी खे डिस्करेज कयो वञे थो। ॾिसो ताज़ो पर ॾिसो ही वक़्तु उहो न आहे जो तव्हां कंहिंखे डिस्करेज कयो। हींअर जेकॾहिं मां चवां थी त नियाणी पढ़े थी ऐं हू पंहिंजे घर में पंहिंजे घर वारे सां गॾु कॉन्ट्रीब्यूट करे थी, त तव्हांजो अॼु जे दौर में तव्हांजो घर हली सघे थो, बिल्कुलु हली सघे थो। वॾियूं वॾियूं मिसालूं आहिनि ऐं अॼु जे दौर में अगरि घर खे बहितरीनु तौरु हलाइणो आहे त ॿई मिली करे कमु कयो, कम बि करिणो आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज़ बि डिस्ट्रीब्यूट गॾिजी करणियूं आहिनि ऐं हिक ॿिए जो हिकिड़ो हूंदो आहे न एहसास ख़्याल ऐं इहो सम्झणो आहे कि उहे गॾु आहिनि। बट स्टिल जेके केसिस जी नौइयत असां ॾिसूं था, जंहिं तौरु शयूं अञा बि उन जहालत जे दौर जूं असांजे साम्हूं अचनि थियूं, त असांखे अफ़सोस थिए थो कि माण्हू हिन ॻाल्हि खे नई जनरेशन में असांजी जेका नियाणी आहे उहा कॉम्पीट करे पई। ही कॉम्पिटिशन जो दौरु आहे, हे इंटरनेट जो दौरु आहे, ही कंप्यूटर जो दौरु आहे ऐं इन में हर नियाणी थोरे नौजवान जेके आहिनि उहे शार्प आहिनि, सुजाॻ आहिनि। पर ॻाल्हि इहा आहे त वरी बि जॾहिं असां फिरी घुमी अचूं था आर्ट जी फील्ड में, मिसाल तौरु ते तव्हांखे मिसाल ॾियां शकीला नून जेका असांजे थरी जी ॻाए थी, त उन जी जेका बिरादरी जा माण्हू आहिनि या माना उनजी सोसाइटी जा जेके माण्हू आहिनि उहे उन खे नियाणी खे डिस्करेज कनि था ऐं काफ़ी दफ़ा उहा हर्ट बि थी आहे। ॿ दफ़ा तव्हांजे शो में आई आहे। त चवण जो मक़सदु त असांखे इन क़िस्म जी पहिरीं ॻाल्हि त का नियाणी ॻाइण जी फील्ड में अचणु पसंदि नथी करे, जंहिं का अचे थी त उनखे डिस्करेज कयो वञे थो। त असां चऊं था त माना हिन क़िस्म जा जेके रवैया आहिनि इहे असांजे नियाणियुनि खे असांजे जेको नए टैलेंट खे जेको आहे उन में हिकिड़ो रुकावटूं पैदा कनि था। हर दौर में अदा मौजूदु आहिनि ऐं यकीन कयो इन्हनि रवैयनि खे मटणु एतिरो आसान कोन्हे। दिस इज़ अ स्लो प्रोसेस, छो जो असां ट्रेनिंग्स बि कराईंदा आहियूं, जेंडर सेंसिटाइज़ेशन जी ट्रेनिंग्स कराईंदा आहियूं, माण्हुनि खे थोरो इक्वेलिटी ऐं एम्पावरमेंट जी जेकी अहमियत आहे उनखे ॿुधाइण जी कोशिशि कंदा आहियूं। स्लोली ग्रेजुअली तव्हां सभु जीअं लिखो था, असां कोशिशि कयूं था कॉन्ट्रीब्यूट करण जी, बट स्टिल इन मुआशरे में कुझु अहिड़ा माइंड सेट्स आहिनि जेके पाण चऊं रिजिड आहिनि। व्हाट इज़ द मीनिंग ऑफ एजुकेशन सोसाइटी? एडुकेटेड सोसाइटी माना इन जे करे असां डिफाइन कयूं त उन में माना उहा सोसाइटी जेका हर हाल सां जेको आहे हिकिड़े टैलेंट खे अॻिते उभारे, ठीकु आहे न, एडुकेशन जा राहूं हमवार करे ऐं असांजे नियाणियुनि थोरे नौजवाननि खे जेको आहे उन माना हिकिड़ो फोकस करे त माना हुननि खे अॻिते कीअं वधणो आहे। मुख़्तलिफ़ जेके दुनिया जो जेके फील्ड आहे, अॼुकल्ह जो नौजवान असांजी जेका नियाणी आहे उहे माना हर एंगल खां सोचे थी। हिन दुनिया में मतिलबु त हुननि जी सोच ऐं लोच खे तव्हां ॾिसो न, सॼो हू आर्ट ते, समाजियात ते, अदब ते, मूसीक़ी ते, फन ते, तारीख़ ते, हर हवाले सां सोचे थी करे हर तौर डिजिटल केॾो सुठो नियाणियूं कॉन्ट्रीब्यूट करे रहियूं आहिनि। सो दिस इज़ हाउ हर फील्ड में असांखे हाणे नियाणियूं नज़र अचनि पियूं। बिल्कुलु ईअं आहे, डिजिटल दुनिया में असांजी नियाणी खे अॻिते वधण जा मौक़ा फ़राहम करणु घुरिजनि, जंहिंखे असां एडुकेशन सोसाइटी चऊं था। जेका एडुकेशन सोसाइटी जी जेका एक्चुअल डेफिनेशन आहे उन में इहो आहे त असांजो जेको आहे वालदेन जेको आहे वॾी ज़िम्मेवारी उन ते आहे त हू पंहिंजे नियाणियुनि में हिकिड़ी अवेयरनेस पैदा करे त तव्हांखे हिन मैदान में अचिणो आहे। पर तव्हां मूंखे इहो ॿुधायो, तव्हां थर सां रिलेटेड आहियो, त थर में हिन वक़्तु एजुकेशन जो रेशो छा आहे? ॾिसो, जेकॾहिं असां एडुकेशन जे हवाले सां ॾिसंदासीं, ॿारहड़ियुनि में जेका तइलीम जी जेका आहे उहा हाल ॾाढो बुरो आहे, ठीकु आहे न। ऐं ख़ासि तौर ते नियाणियुनि जी तइलीम जे हवाले सां जेको आहे हाणे कंहिं हद ताईं मतिलबु त कंहिं हद ताईं जेका आहे तब्दीली ज़रूरु आई आहे, पर जेको असां चाहियूं था, जेको एडुकेशन जो हिकिड़ो रेशो आणणु घुरिजे उहो न आहे। ॾिसो,
हिते असां वटि मिठी शहर आहे या हिकिड़ो ॿ टे शहर छॾे इस्लाम कोट या ॿिया टे शहर छॾे उन्हनि में हिकिड़ो एजुकेशन जो माहौल आहे हुते माना जेको हिकिड़ी शहरी सोसाइटी जो जेको आहे माना जंहिंखे असां चऊं था माना जेको सुठा स्कूल बि आहिनि कॉलेजिस बि आहिनि उते माना जेको आहे हिकिड़ो कॉम्पिटिशन जो माहौल बि आहे ऐं उन मिठी शहर थोरो इस्लाम कोट या ॿिया ॿ टे शहर जेके आहिनि उन्हनि जा जेके ॿार जेके आहिनि मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था हालांकि थर में तमामु घणो टैलेंट मौजूदु आहे तमामु थर जे ॿारनि में तमामु घणो टैलेंट मौजूदु आहे ऐं पर एडुकेशन नियाणियुनि जी स्पेशल जेका एडुकेशन जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त उहा मतिलबु त उन नियाणियुनि खे एतिरा मौक़ा फ़राहम नथा कया वञनि ठीकु आहे त हाणे मजमूई तौर ते थियो इहो आहे त माना थर जी जेका लाइफ आहे उहा कॉम्प्लिकेटेड आहे ॾाढी कॉम्प्लिकेटेड आहे तव्हांखे अॼु बि अदीमारी तव्हां इहो बि तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे त हिन वक़्तु जेका शदीद गर्मी में असांजी जेका थर जी नियाणी आहे थर जी जेका औरत आहे उनजो घणो टाइम जेको आहे खूहनि मां पाणी कढण ऐं माना उहे औरतूं जेके आहिनि अॼु बि माना जेके तव्हां ॿारहड़ियुनि में वेंदो न मिठी शहर खे छॾे करे बाक़ी जहिड़े ॿारहड़ियुनि में तव्हां वेंदो पोरियो कनि थियूं उहे मौजूद आहिनि मैदाननि जे अंदरि पर सिर्फ़ उहे औरतूं न बल्कि पाण सां गॾु ॿारनि खे बि ॿधी करे खणी करे उहे पंहिंजी महिनत कम करे रहियूं आहिनि उहो अलॻि बिल्कुलु पोरियो बि करे रहियूं आहिनि ऐं हुते तव्हां जेको आहे थर जी जेकॾहिं माना कंहिं बि कोलियाणी जो जेकॾहिं मां ज़िक्र कंदो त माना हुते जेके थर जूं कोलियाणियूं जेके आहिनि पन विकिणनि थियूं बाज़ार में सम्झनि ऐं उनखां पोइ माना जेको आहे तव्हां जेकॾहिं माना थर जे ॿारहड़ियुनि में ॾिसंदो त हू माना मेलनि जा मेल पंध करे जेको आहे मथे ते दिला खणी पाणी भरणु वञनि थियूं ऐं खूहनि जो जेको वारो कढनि थियूं तव्हां जेकॾहिं माना थर जी जेकॾहिं हुनजी जोग्राफी खां या थर जी जेको आहे हुनजी ॿारहड़ी जे माहौल खां जेकॾहिं वाक़ुफ़ु हूंदो त उते माना बाक़ाइदे औरतूं जेके आहिनि उन्हनि जो टाइम जेको आहे 2-4 कलाक टाइम जेको आहे हिन में गुज़री वञे थो उनखां पोइ थर जी जेका औरत आहे जेका आहे उहो बनी ते जेका कमु माना बनी ते कमु करे थी जेका हिननि ॾींहंनि में जॾहिं हाणे माना मानसून जी सीज़न शुरू थींदी आहे त उन में माना जेका आहे उहो पंहिंजे मुड़ुस लाइ पंहिंजे माना जेका फैमिली लाइ जेको आहे मानी पचाए पंध करे माना जेको आहे हुन काढ़े तते में जेको आहे उहे वञनि थियूं माना जेको मानी खणी वञनि थियूं ऐं ईअं ई माना उनजी जेका औरत जी जेका ज़िंदगी जेका आहे ॾाढी कॉम्प्लिकेटेड आहे ऐं उनखां पोइ घर में जॾहिं माना हुजनि थियूं त माना हू जेको आहे हथ जो हुनर जेको आहे कनि थियूं माना जेको आहे भर्त जेको आहे मुख़्तलिफ़ रिलियूं सिबनि थियूं या मतिलबु त हथ जा हुनर जा मुख़्तलिफ़ जेके आइटम जेके आहिनि उहे ठाहिनि थियूं रूमाल आहे सही या उनखां पोइ माना जेको आहे हैंडीक्राफ्ट सां लॻापियल जेके शयूं बांधणा पड़ा जेके ॿधनि थियूं औरतुनि ऐं ॿारनि जे तहफ़ुज़ जा इदारा थर में जॾहिं ठाहिया हुया त मूंखे यादि आहे असां उते जेतिरा ॾींहं गुज़ारिया उन अलावा सेशन्स वग़ैरह में हूअं त भेणुनि सां नियाणियुनि सां मुलाक़ात थींदी आहे लेकिन जॾहिं उते उहे पंहिंजी शिकायत खणी वॾे वॾे घूंघट में अची करे चूड़ा पातल ऐं पंहिंजे पूरे हुन में लिबास उहा करेज खणी करे पंहिंजे रिवायती लिबास रिवायती तरीक़े में अची करे वेही शिकायत दर्ज कराइण त तव्हां बिलीव कयो दैट डे आई फेल्ट सो मोटिवेटेड कि असां हिते पहुता आहियूं ऐं हिननि नियाणियुनि लाइ इहो नंढो सो स्पेस क्रिएट करण जी कोशिशि कई आहे कि चाहे घूंघट हुजे चूड़ो हुजे पैंट हुजे कमीज़ शलवार हुजे जहिड़ो लिबास हुजे जहिड़ी रिवायत हुजे तव्हांखे करेज हुजे कि तव्हां हिन स्पेसिस में अची करे ग़लति खे रिपोर्ट कयो बिकॉज़ रिपोर्ट कंदासीं तॾहिं इहे शयूं घटि थींदियूं ऐं वरी असां कोशिशि कई कि जेके पुलिस वारा इहे जेके नियाणियूं आहिनि जेके केसिस ॿुधंदियूं आहिनि असां कोशिशि कई कि हिननि खे असां थोरो मोटिवेटिंग वे सेखारियूं कि जॾहिं कोई अहिड़ियूं नियाणियूं तव्हां वटि अचनि थियूं या ॿारड़ा या छा त उन्हनि खे ज़िंदगी जी तरफ़ मोटिवेट कयो छो जो इलाही ॾुख सां असांखे चवणो थो पए कि अञा बि सुसाइड रेशो ऐं अहिड़े क़िस्म जा केस असांजे साम्हूं अचनि था ऐं असां सभु माण्हू जेके लेखक आहिनि मुआशरे जी सुधार लाइ कमु कंदड़ आहिनि असांखे हिन इशू ते घणो ध्यानु ॾियणु इन खे कमु करण जी ज़रूरत आहे छो जो एॾो टैलेंट आहे अदा बि हींअर ॿुधायो असां सभिनी खे बि ख़बर आहे कि उन टैलेंट खे असांखे दुनिया जे साम्हूं सिंध जे वॾे प्लेटफॉर्म्स ते ऐं जेके रिसोर्सिस ऐं बहितरी आहे उनखे घणी उन पासे खणी वञणी आहे ऐं डेफिनेटली उन में जेके हुकुमरान आहिनि उन्हनि जो हिकिड़ो वॾो रोल अदा थी सघिजे थो जेके असांखे डेफिनेटली पुश करिणो आहे हाईलाइट करिणो आहे ताकी थर जी तरफ़ घणी निगाह वञे सभिनी जी बिल्कुलु सही ॻाल्हि आहे हिते असां सां गॾु अदी शाइस्ता बि मौजूदु आहे अदी तव्हां कुझु पोइट्री असांखे ॿुधाइणु चाहींदव हा ज़रूरु
मुंहिंजी शाइरी बि तव्हांजे मौज़ूअ सां ई आहे आहा जेको बहस हली रहियो आहे उन सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। ग़ज़ल आहे, सदियुनि खां असां जूं पुकारूं ॾुशियूं, सदियुनि खां असां जूं पुकारूं ॾुशियूं, दिलनि में दफ़न से तवारूं ॾुशियूं। वाह। लहूअ में लुशिया के ॾिया ॾात जा, लहूअ में लुशिया के ॾिया ॾात जा, वॾेरनि ॾिनियूं जे धिकारूं ॾुशियूं। वाह। किला कोट सारा कलर थी विया, होशूअ ॾे सिंधूअ जूं निहारूं ॾुशियूं। भिटाईअ जे बेतनि खे सीने रखी, भिटाईअ जे बेतनि खे सीने रखी, जीअण कान जेॾियूं कंवारियूं ॾुशियूं। वाह। अञा राति कारी मगर आरज़ू, नए सिज लय के उॾारूं ॾुशियूं। ज़बरदस्त। बहितरीन बहितरीन। ॾाढो सुठो। तव्हां वटि बि कुझु आहे हिन सां रिलेटेड? बिल्कुलु, हींअर जेको ॻाल्हि हले पई थर जी नियाणी, त इन मुनासिबत सां आउं पंहिंजूं चंद सिटूं पेश कंदुसि। जी। त आउं जो थरियाणी आहियां, धरती धणियाणी आहियां, आउं जो थरियाणी आहियां, धरती धणियाणी आहियां, वक़्त जा सितम ऐं मां अंदरि खां उंझाणी आहियां, वक़्त जा सितम ऐं मां अंदरि खां उझाणी आहियां, पाणी फुड़े लाइ अॼु आऊं, पाणी फुड़े लाइ अॼु आऊं, छो भला धिकाणी आहियां, ॾुखनि भरे ॾह में, ॾुखनि भरे ॾह में, आऊं दर्द कहाणी आहियां, आऊं नियाणी निमाणी आहियां, आऊं जो थरियाणी आहियां, धरती जी धणियाणी आहियां। ज़बरदस्त। वाह, बहितरीन बहितरीन। मारवी, कॾहिं कोई अहिड़ो केस जंहिं तव्हांखे अंदरि मां लोॾे छॾियो हुजे? अहिड़ा तमामु घणा केसिस आहिनि, छो जो मां गॾोगॾु जेके न्याणियुनि सां जेके ज़्यादतियूं शयूं थींदियूं आहिनि उन्हनि जी काउंसलिंग करे उन्हनि खे ज़िंदगी जी तरफ़ आणण जी कोशिशि बि कंदा आहियूं। ऐं शायदि असां सोचे बि नथा सघूं कि कंहिंसां जॾहिं को अहिड़े क़िस्म जी ज़्यादतियूं थियनि थियूं त उन जे लाइ असांखे थोरो ॾुखु ईंदो आहे न। असां चवंदा आहियूं असां खां वधीक त को ॾुखाइल ई कोन्हे दुनिया में। हा। त तव्हां सोचो जंहिंसां अहिड़े क़िस्म जूं ज़्यादतियूं थियूं थियनि त उन्हनि जी मेंटल स्टेट, उन सर्वाइवर जी पोज़ीशन, उन सर्वाइवर कहिड़ी कैफ़ियत में हूंदा आहिनि। एंड इट्स लाइक नॉट दैट ईज़ी कि हुननि खे उतां खणी करे ज़िंदगी जी तरफ़ आणण जी कोशिशि कजे। उन लाइ मुख़्तलिफ़ सेशन्स हूंदा आहिनि, ॻाल्हि ॿोल हूंदी आहे, प्रैक्टिसिस हूंदियूं आहिनि, उन्हनि जी फैमिली जे सपोर्ट जी ज़रूरत हूंदी आहे, उन्हनि जे दोस्तनि जी सपोर्ट जी ज़रूरत हूंदी आहे, घणा इन में प्रोसेस हूंदा आहिनि। सो इलाही अहिड़ा केसिस रहिया जेके तमामु घणा ॾुखु ॾींदड़ रहिया। उन में थोरो सो जर्नल करे इहो ॿुधाईंदमि कि जंहिं नियाणियुनि ऐं ॿारड़नि सां अहिड़ा ज़्यादती जा केस उन्हनि जे ई घर जा भाती कंदा आहिनि, इहे जेको बि अहिड़े क़िस्म जो केस मुंहिंजे साम्हूं ईंदो आहे न त मां थोरी देरि लाइ सोचण लाइ मजबूर थी वेंदी आहियां कि घर भातियुनि खां ई अगरि असां प्रोटेक्टेड न आहियूं त असां ॿिए कंहिं माण्हू या दुनिया खां छा सवाल ऐं छा उमेदु रखूं। हिकिड़ी इहे शयूं मूंखे हिलाए छॾंदियूं आहिनि ऐं तमामु शौक़ु मूंखे ॾेई छॾंदियूं आहिनि उन टाइम में। ॿिया केसिस उहे जंहिंमें नौजवान ॿारड़ा जिन्हनि जी उमिरि 16, 17, 13, 18 साल हूंदी आहे ऐं उहे नंढड़ी ॿारड़ियूं 4 साल, 5 साल, 2 साल, 2.5 सालनि जी नियाणियुनि खे को निशानो ठाहिण जी कोशिशि कंदा आहिनि। इहे बि मूंखे तमामु घणो डिस्टर्ब कंदा आहिनि। ऐं सिर्फ़ु उन नियाणी लाइ न, उहो त बेइंतिहा ॾुखु आहे, पर उन ॿारनि जे लाइ बि, ॿार जे लाइ बि कि उहो त एडल्ट बि न आहे ऐं उन बचपन जी उमिरि में हुन कीअं अहिड़े क़िस्म इहो कंहिंखे तकलीफ़ ॾियण जी सोच, तकलीफ़ ॾियण जो ख़्याल ई करे आई कीअं, इहो क्राइम उन्हनि कयो कीअं। यस। एंड थर्ड, इहा शायदि ॾाढी नंढड़ी ॻाल्हि आहे ॿुधण में माण्हुनि जे लाइ, लेकिन हिकिड़ी दफ़ा हिकिड़ी नियाणी मूंसां कॉन्टेक्ट कयो 2000, तॾहिं मां बि जेको आहे न ईअं असां कमु पिया कयूं, सम्झूं पिया, सिखूं पिया, 2017 जी 16 जी ॻाल्हि आहे। उन तस्वीरूं मूंखे मोकिलियूं कि अदी मुंहिंजो हस्बैंड मूंखे टॉर्चर कंदो आहे ऐं अहिड़े क़िस्म जी शयूं थींदियूं आहिनि, त असांजो छा कंदो आहे। त हुन मुख़्तलिफ़ तस्वीरूं मोकिलियूं खाधे जी प्लेटुनि ऐं देॻड़नि जे उल्टे थींदे। उन चयो कि
हुनखे गुस्सो ईंदो आहे न त मां जेको खाधो ठाहींदी आहियां न हुनखे उल्टे छॾंदो आहे। अल्लाहु अच्छा, दैट गिव्स मी अ गूज़ बम्स। हिकिड़ी न्याणी औरत जेको खाधो असांजी माऊं घरनि में पचाईंदियूं आहिनि न, या भेणूं, उन में हिकिड़ी मोहबत, मेहनत ऐं हिकिड़ो सोच हूंदी आहे की असांजा ॿारड़ा खाईंदा, असांजो हस्बैंड खाईंदो, असांजा घर भाती खाईंदा। डेफिनेटली हुननि जी ज़िंदगी खाधे ऐं हिननि शयुनि सां, हिनजी मोहबत सां हले थी। ऐं हिकिड़ो माण्हू एॾो बेरहम थो थी वञे, जो सभु न हो मारे थो, न हुनखे कोई फिज़िकल टॉर्चर या मतिलबु ॿियूं शयूं करे थो, की कोई निशान या उनखे अहिड़े तौरु टॉर्चर थो करे की हुनजी मेहनत, हुनजी मोहबत, हुनखे रिस्क, वॾी ॻाल्हि त तव्हां रिस्क खे बेअदब था कयो। ग़लति। सो दैट मे बी कंहिंखे ॿुधण में इहा नंढी ॻाल्हि लॻे की हलो मारे त नथो न, हलो जेको आहे वायलेंस बॉडी ते त न कयईं, या को हथ पेर त न भञी छॾियईं, बट अगेन आई विल से कि हुनजी मोहबत, हुनजो हिकिड़ो गिव आहे न, गिवर, शी इज़ अ गिवर, शी इज़ डूइंग इट, यू डिड इट, and she was literally in a trauma that I am afraid that I am making it, and on every little thing, काश न वणियास कुझु न, he will do this। ऐं पोइ मां, मुंहिंजा ॿार ऐं सॼो घर सफ़र कंदो, छो जो खाधो ज़ाया थी चुको आहे। ऐं उनजे अलावा वन मोर केस, बिकॉज़ हज़ारे केसिस आहिनि, लेकिन तव्हां मूंखां अहिड़ो टफ क्वेश्चन पुछी वरितो आहे। हिकिड़ी दफ़ा असां हिकिड़ी न्याणी खे आज़ादु करायो, उनखे क़ैद कयलु ज़ंजीरुनि सां उनजे भाइरनि ऐं भाभियुनि घर में, ऐं उनखे चरियो साबित करण जी कोशिशि पिया कनि। ऐं उहा न्याणी सालनि खां क़ैद हुई, उनजे मथे में ज़ख़्म हुया, उनजी बॉडी ते ज़ख़्म हुया। असां हुनखे आज़ादु करायो, वेझारियो, साफ़ सुथिरो करायो, उनखे वेहारे उन सां ॻाल्हि पिया कयूं, त मां उनजो हथु झले चयो कि मुझे तुम बताओ तुम क्या चाहती हो। तो हुन मूंखे चयो कि मैं आपके साथ जाना चाहती हूँ। तो इलाही साल थी विया आहिनि हिन ॻाल्हि खे, लेकिन मां उहो लम्हो न विसरंदी आहियां कि जॾहिं तव्हांजा घर भाती, तव्हांजा पंहिंजा माण्हू जॾहिं ज़ालिम थी बीहंदा आहिनि न, त पोइ जेकी बि उमेद जी किरण रोशनी तव्हांखे नज़र ईंदी आहे, तव्हां चवंदा आहियो बसि उहा समूरी आहे। दुनिया ॾाढी ख़राबु आहे, मुआशिरो ॾाढो बेहिस थी चुको आहे, ऐं नेमत आहे उन न्याणी ऐं उन न्याणे जे लाइ जंहिंजी फैमिली तव्हांखे सपोर्ट करे थी, तव्हांखे प्यारु ॾिए थी, तव्हांखे इज़त ॾिए थी, तव्हांखे मान ॾिए थी, हिन मुआशिरे में तव्हांखे हलणु सेखारे थी। त अहिड़नि वालदेन जी, अहिड़नि घरनि भातियुनि जी तव्हां क़दुरु कयो, न त दुनिया भरी पई आहे। मां सम्झां थी त जेकॾहिं अॼु जो एपिसोड बि घटि पइजी वेंदो, पर शायदि मारवी जा केसिस ख़तमु कोन थींदा, हिते एॾा केसिस हूंदा। ऐं अलाह साईं हिदायत ॾिए सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। हिते वठूं था ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। भाउ, तव्हां पंहिंजे बुक कारूंझर जे हवाले सां असांखे ॿुधायो त हीउ तव्हां कॾहिं लिखियो, कॾहिं छपियो? इहो मुंहिंजो किताबु हाणे 2025 में छपियो आहे। अच्छा, माशाअल्लाह। नवंबर दिसंबर में। ऐं असल में कारूंझर जेको आहे असांजे सिंध जी हुस्नाकी जो ओञण आहे, असांजे सूंहं जो साखी आहे। ऐं असां सभु जेके फितरी तौर ते कारूंझर सां मोहबत कयूं था, ऐं कारूंझर जी कटाई ख़िलाफ़ु जेको आहे असां सभई माना जेके आहिनि असां पंहिंजो आवाज़ बि बुलंद कयो आहे। ऐं एक्चुअली मुंहिंजा 2 किताब छपियल आहिनि, हिकिड़ो धरती दर्द पुकारूं जेको 2017 में छपियो हुयो, ऐं ॿियो हाणे जेको हीउ किताबु छपियो आहे इहो कारूंझर आहे। ऐं इन जो जेको महाग लिखियो आहे मैडम अमर सिंधू लिखियो आहे। अच्छा अच्छा। ऐं उनखां पोइ जेको आहे हिन जो जेको बुक रिव्यू जे हवाले सां जेको आहे साईं नसीर मेमण, ज़ुल्फ़कार हाले पोटो ऐं असांजे ॿियनि दोस्तनि जेको आहे प्रोफेसर भीम, इन्हनि माना जेके आहिनि उन्हनि जा जेके आहिनि व्यूज़ लिखिया आहिनि। ऐं उनखां पोइ माना जेको आहे हिन जो जेको बैक टाइटल जेको आहे प्रोफेसर मुश्ताक अहमद दल लिखियो आहे। एक्चुअली हिन कारूंझर जेको आहे मुंहिंजो जेको आर्टिकल जो जेको उनवान हुयो, उन मां मूं इहो माना हिन किताब जो नालो तजवीज़ कयो त इन में माना जेके आहिनि मुंहिंजा मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते जेके आर्टिकल जेके शामिलु आहिनि, त उन में माना जेको आहे तक़रीबन
हिकिड़ो कारूंझर सां आर्टिकल लाॻापियल आहिनि, ॿिया आहिनि जेको थर सां आहिनि, ऐं उन खां पोइ ॿिया मौज़ू आहिनि। ऐं हिन में जेको आहे मूं तव्हांखे ॿुधायो त कारूंझर जे हवाले सां जेको आहे थर मेघमल्हारी मुंद असांजा लोकगीत जेके कारूंझर जे हवाले सां जेके लोकगीत आहिनि, ऐं उन मां जेको आहे मुख़्तलिफ़ लोकगीतनि में उत्साह वठी शेख हयास जेके गीत लिखिया उनजो बि हवालो आहे। ऐं ॿिया उहे लोकगीत जेके माई भागी ॻाया, जेके जी ज़रीना बलोच ॻाया, ऐं उनजो बि हवालो आहे। ऐं उनखां पोइ माना जेको आहे असांजा जेके थर जा जेके सियाहती माॻ आहे, थर जा सियाहती माॻ ऐं कारूंझर जी हुस्नाकी, त उन में माना जेको आहे असांजा मुकमल तौर ते थर सां लाॻापियल जेके सियाहती माॻ आहिनि, जंहिंमें माना सारदरो आहे, कासबो आहे, ऐं उनखां पोइ माना जेको आहे गोड़ी मंदरु आहे, या उनखां पोइ माना जेको मिठी जी गडी वारी भिट आहे, उन्हनि जो जेको तारीख़ी हवाले सां जेको पस मंज़र आहे उहो मूं हुन में माना शामिलु कयो आहे। ऐं कारूंझर जे मोरनि जी सदा कारूंझर जेके मोर आहिनि, ऐं उन्हनि में माना जेको आहे उनजी जेका फितरी सूंहं आहे, ऐं उन्हनि जो जेको आहे थर जा माण्हू जेके आहिनि उन्हनि खे कीअं था माना उन्हनि जी पालना कनि, ऐं उन जे हवाले सां बि आहे थर सावणी मेलो ऐं कारूंझर, या थर जी तारीख़ ऐं अदबी इतिहास, दर्द जो सेरा थर ऐं थारीलनि जा थाक, थर दुबई कॾहिं बणिबो, थर में पाणी जी उणाहठ वारो मसइलो जंहिंजो मूं पाण अॻु में तव्हांखे फोकस कयो, ऐं थर में वधंदड़ ख़ुदकशियुनि जा वाक़िया जंहिंजो तव्हां थोरो घणो ज़िक्र कयो, त उन में माना असांजो जेको मेन जेके थर जेके समाजी जेके मसइला आहिनि उन खे कॾहिं फोकस कयो ई कोन वियो आहे। ऐं उहे ख़ुदकशी जा जेके वाक़िया आहिनि उहे माना दॿिजी विया आहिनि। जेके मेन समाजी मसइला आहिनि जिन ते असांखे फोकस करणु घुरिजे, थर जी जेका आहे सुसाइड जा जेके केस थियनि था उनजो रुॻो कारण हिकिड़ो गुरबत न आहे, त ॿिया बि समाजी मसइला आहिनि। ठीकु आहे, उनखां पोइ थरियाणी जेको आहे इन ते बि माना जेको मुंहिंजो आर्टिकल शामिलु आहे, ऐं उनजो आउं तव्हांखे ज़िक्र कंदो हलां त थरियाणी मूं आर्टिकल कीअं लिखियो त हिकिड़ी जेका औरत आहे उनजे मासूम पुटु जेको आहे 12 महीननि जो जेको पुटु आहे उहो माना जेको आहे मरी वियो, त उनजो जेको लाश खणण लाइ एम्बुलेंस उनखे कोन पई मिले, त हुन जेको आहे विच रोड ते जेको आहे हुन इलाज पे कया, त मुंहिंजे माना जेका मूंखे एम्बुलेंस ॾिनी वञे त आउं माना जेको आहे पंहिंजे पुट जो जेको मासूम ॿार जो जेको लाश जेको आहे पंहिंजे घर खणाए वञे सम्झनि। ऐं उन इलाज ते जेको आहे मूं हिकिड़ो आर्टिकल लिखियो, माना जेको आहे उनजी मंज़र कशी कई आहे। ऐं उनखां पोइ माना जेके क़तल थियल हाणियूं आलियूं अखियूं ऐं फितरत जा दुश्मन, डीपलो शहर तारीख़ जे आईने में माहौलियाती तब्दीलियुनि जा असरात ऐं सिंध अदबी संघ जे काज खे बहितर कींदो बणाए सघिजे, असांजूं रीतियूं रस्मूं ऐं सोण साठ ज़बरदस्त। ऐं असांजूं इहे रीतियूं रस्मूं सोण साठ जेके मूं फोकस कयूं आहिनि, ख़ासि करे असांजे जेके हिंदू बिरादरी सां जेके तइल्लुक़ रखनि थियूं उहे लगन जी रस्म आहे। ऐं उनखां पोइ माना जेको आहे मुख़्तलिफ़ असां वटि जेका घड़ी जी रस्म थींदी आहे, ॾाहू जी रस्म थींदी आहे, जिनोठण जी रस्म थींदी आहे, वेॾी थींदी आहे, वेॾी माना फेरा जेके थियनि था। ऐं उनखां पोइ माना जेको आहे असां वटि जेको ॾाज ॾिनो वञे थो, वरोठी जी रस्म थिए थी, ऐं जेका रुख़सती जी रस्म थिए थी, या माना जेको आहे घोट या कंवार खे जेको आहे पुरखण वारी जेका रस्म आहे जंहिंखे माना जेको आहे वेलकम जंहिंखे असां चऊं था उहो, ऐं उनमें जेके उनजा जेके बैकग्राउंड जेके गीत आहिनि उनखे जेके ढाटकी जेके गीत आहिनि या मारवाड़ी में जेके गीत आहिनि ऐं उनखे सिंधी में ट्रांसलेट कयां पियो, त ॾाढा माना हिकिड़ा नायाब क़िस्म जा जेके गीत आहिनि उहे जेके तव्हां ॿुधंदो त उनमें हिकिड़ा बंदड़ा आहिनि, उनमें माना जेके आहिनि असांजा हिकिड़ा जेके असां फोटाणा चऊं था, फोटाणा माना मौज़ब ॿोलीअ में जेको आहे सेणनि लाइ जेके गीत ॻाया वञनि था, ठीकु आहे न। मक़ामी ॿोलियुनि में असां उनखे गारियूं चऊं था, पर माना मौज़ब गारियूं चऊं था, पर माना उहे उनखे चइबो आहे फोटाणा। फोटाणा माना मौज़ब ॿोलीअ में तव्हां उन जी माना हिकिड़ो तंज़ी अंदाज़ सां या मज़ाक़ मश्करी में जेको आहे उनखे चओ, सही आहे न। त माना इहो हिकिड़े जेके असांजे जेके थर जे हवाले सां, थर जी कल्चर जे हवाले सां या रीतनि रस्मनि जे हवाले सां जेके असांजा गीत आहिनि उहे ॾाढा शाहकार ज़बरदस्त। इहे सभु शयूं किताब में सां गॾु हिते मौजूदु आहिनि, ऐं मां चाहींदसि त हिते शोभी भाई खां कुझु कसीदो बि ॿुधिजे। शोभी भाई फिर अभी एक कसीदा सुना रहे हैं आप या मनक़बत? खूबसूरत कसीदा मौला हुसैन के नाम पर। ज़रूर। सारे माँ पानी सा
हुसैन, सरदार दरे नादा दस्ते यजीद, हक्का के बिना ला इलाहा अस्त हुसैन। हो देख तू है दवास्ता, हो मन ले दुआ, हो रब जाने ते हुसैन जाने। देख तू ओदा वास्ता, मन ले दुआ, रब जानते हुसैन जाने, रब जानते हुसैन जाने, रब जानते हुसैन जाने, रब जानते हुसैन जाने। इतनी नमाज पढ़ होना बेचैन, जितनी पढ़ावे तेको मेरा हुसैन। इतनी नमाज पढ़ होना बेचैन, जितनी पढ़ावे तेको मेरा हुसैन, जितनी पढ़ावे तेको मेरा हुसैन। मुस्तफा सजवता वदा, हो कहंदा खुदा, रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने। नसीबा विच लिखी नहीं औलाद, कीती हुसैन मेरी झोली आबाद। मेरे नसीबा विच लिखी नहीं औलाद, कीती हुसैन मेरी झोली आबाद, कीती हुसैन मेरी झोली आबाद। सतपुत्र दे आखया हो राहब तुझा, रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने। देख तू होता वास्ता, मंगले दुआ, रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने, रब जाने ते हुसैन जाने। किबरिया हुसैन, मर्तबा हुसैन,
खुश्क तर हुसैन, बहरो पर हुसैन, मेरा है हुसैन, तेरा है हुसैन, शहंशाह हुसैन, पादशाह अस्तु हुसैन। माशाल्लाह, ॾाढो प्यारो कसीदो, माशाल्लाह शोएब भाई, ज़बरदस्त। मां बि तव्हां सां डिस्कस करणु चाहींदमि, हाणे रिसेंटली केस थियो आहे एसिड अटैक वारो बलूचिस्तान में। डॉक्टर हुई ऐं जेको विच में हिकिड़ो सिटीज़न अची वियो आहे जंहिंजे मथां कुझु हुनजे मथां लॻो, कुझु हुनजे मथां लॻो। त इहा हिकिड़ी वॾी बहादुरी वारो कमु हुन छोकिरे कयो, इहो हर कोई न कंदो आहे। ऐं कीअं हुनजे दिलि में आयो त मां हुनजी जान बचायां, इहो हिकिड़ो वॾो कमु आहे। बिल्कुलु ईअं आहे, ऐं कोई कंहिंजे मामले में हिते टंग बि न अड़ाईंदो आहे। बिल्कुलु हे त एसिड अटैक हुयो, बिल्कुलु त ईअं ॿिन्ही जी ज़िंदगी मतिलबु राइट ख़तरे में आहे। राइट। त इहो सिलसिलो वरी शुरू थियो आहे। कुझु टाइम लाइ इहे शयूं ख़तमु थी वियूं हुयूं या नज़र न पियूं अचनि, बिल्कुलु ईअं। पर हाणे वरी सां इहे केसिस थियणु शुरू थी विया। छा इहा ज़ाती दुश्मनी हुई, छा हिकिड़ो मतिलबु जेलिसी वारो हिकिड़ो फैक्टर हुयो, छा हुयो हुनजे पुठियां? अच्छा, हिन केस में स्पेसिफिक शुरू में त डेफिनेटली जेको बलूचिस्तान पुलिस जी तरफ़ां मुख़्तलिफ़ शयूं अचनि पियूं, असां ॾिसूं पिया, दिस इज़ स्टिल अंडर इन्वेस्टिगेशन। अच्छा। सो व्हेन द थिंग्स आर अंडर इन्वेस्टिगेशन त डेफिनेटली असांखे हुनजे फाइनल शयुनि जो इंतज़ारु करणु खपे। लेकिन इते जेको एसिड अटैकर हो, फौरी तौर ते उनखे अरेस्ट कंदे पुलिस जे हथां उहो मारिजी वियो। त इन शइ बि ॾाढो डिस्करेज शुरू में असांखे कयो कि हाणे ख़बर कीअं पवंदी, वजह कीअं ख़बर पवंदी, सभु परेशान थी विया, हुनजी फैमिली, उन लेडी जी कुलीग्स वग़ैरह, वी वर लिसनिंग टू दैट। लेटर ऑन पोइ हैरेसमेंट ऐं अहिड़े क़िस्म जा एस्पेक्ट उन जेको आहे न केस जे पुठियां जेके हुया, उन में DIG क्वेटा जो इहे बयान वग़ैरह आया आहिनि उन जे तहत। सो घणो करे कोई कंहिंजे मथां एसिड अटैक या कंहिंजी शक्ल के, सूरत के, उनकी डिग्निटी के, उनके एतमाद के, ख़ास तौर पे औरत सां कोई भी इहो कीअं बिला वजह न कंदो। डेफिनेटली हुनखे को रिवेंज वठिणो हूंदो आहे, का नफ़रत हूंदी आहे, का अहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे। अक्सर जेके हाणे मां तव्हांखे मेजॉरिटी ऑफ केसिस जा रीज़न्स ॿुधायां थी। घणे केसिस में इहे जेके घिनौनी हरकत करण जी जेके बि माण्हू इहा हरकत कंदा आहिनि या करण जी हिमत रखंदा आहिनि या अहिड़े क़िस्म जी हरकत कंदा आहिनि, अॼु ताईं जेके बि केसिस असांजे साम्हूं आहिनि, उनमें घणो करे इहो ई हूंदो आहे कि शादी जे लाइ प्रपोज़ कयो या पसंदीदगी जो इज़हार कयो ऐं अॻिलो माण्हू औरत तव्हांखे मना थी करे, उनजो कंसेंट न आहे, त उहा जेकी मेल ईगो हूंदी आहे उहा हर्ट थी नुक़सान ॾींदी आहे। घणे केसिस में इहे रीज़न्स रहिया आहिनि। उनजे अलावा अगरि कंहिंसां तव्हांखे कॉम्पिटिशन आहे, तव्हांखे जॻह ते कमु था कयो गॾिजी, तव्हांखे लॻे थो इहो माण्हू तव्हांखां अॻियां निकिरी वेंदो या छा, त उन असां केसिस में बि सम हाउ इहे शयूं ॾिठियूं आहिनि। त घणो करे रिवेंज, कंसेंट जी रिस्पेक्ट न करणु, नो मना के बर्दाश्त न करण की हिकिड़ी औरत मूंखे मना करे छॾियो, त इहे घणो करे मेल ईगो ई अहिड़ी हूंदी आहे। लेकिन जेको क्वेटा वारो केस आहे, इनमें हिकिड़ो मर्द एसिड अटैक थो करे ऐं ॿियो मर्द बचाए थो, जेको सुञाणे बि नथो, उहो बचाइण जी कोशिशि थो करे। सो दिस टेल्स अस दैट ये ज़हनी कैफ़ियत आहे, ये ज़हन जी सोच आहे, इहो माइंड सेट आहे जेको हिनखे असां फेमिसाइड जेके इहे थियनि था तमामु क्राइम्स औरत जे ख़िलाफ़ु, यानी औरत खे ई निशानो बणायो थो वञे। औरत तव्हां ऑनर किलिंग में ॾिसो, सो कॉल्ड ऑनर किलिंग, जंहिंमें इहा गैरत अची वेंदी आहे, नियाणियुनि खे औरतुनि खे मारण जी जेके असां वटि केसिस साम्हूं अचनि था, या अगरि औरत पंहिंजी चॉइस खे एक्सरसाइज़ कंदी आहे, या त पंहिंजी पसंदि सां शादी करे या का नौकिरी करे या ॿाहिरि घर मां निकिरण जी पंहिंजी मूवमेंट पंहिंजी मर्ज़ी सां करण जी कोशिशि करे, तॾहिं असां अहिड़े क़िस्म जा अटैक्स, अहिड़ी क़िस्म जूं ज़्यादतियूं, क़तल नियाणियुनि जा, औरतुनि जा ॾिसूं था। उन खां पोइ असां ॾिसूं था कि अहिड़े क़िस्म जा एसिड अटैक्स। हाणे तव्हांजो ऐं असां सभिनी जो इहो क्वेश्चन आहे कि अञा ताईं एसिड जी विकिरी छो थी थिए। उहो एॾी आसानी सां कोई बि माण्हू वञी करे कीअं थो वठी छॾे।
उन जे लाइ को पॉलिसी असां वटि मौजूदु न आहे, उन ते को बैन लॻल कोन्हे, उन ते का सोच कोन्हे। अगरि एतिरा अरसा इहे केसिस न बि थींदा हुया त असां हिन खे जेके जेंडर लेंस खां ॾिसंदा हुआसीं त वी थिंक कि ठीकु आहे, हाणे माण्हुनि खे डिजिटल स्पेसिस ते नियाणियुनि खे औरतुनि खे अटैक करणु, उन्हनि खे डिफेम करणु ऐं अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ हाणे वधी वियूं आहिनि। शायदि इन लाइ एसिड अटैक हाणे केरु वञे ऐं इहे सॼा एफर्ट्स करे त इन खां माण्हू डिजिटल मास्क पाए नियाणियुनि खे औरतुनि खे नुक़सानु पुॼाइण जी कोशिशि था कनि। बट स्टिल हिन डिजिटल दौर में अञा ॿियो घिनौनी हरकत जेकी थी आहे इहा असांखे ॿुधाए थी कि असां स्टिल असांजी नियाणियूं औरतूं चाहे उहे डिजिटल स्पेसिस हुजनि चाहे उहे फिज़िकल स्पेसिस हुजनि, अॼु बि हू इक्वली चैलेंजिस में आहिनि। त छा इन जी वजह सां औरत निकिरणु ॿाहिरि बंदि करे छॾे? एग्ज़ैक्टली। हाणे इते जेके सवाल उथनि था उहो हिकिड़ो त इहो आहे जेको मां एसिड जी सेलिंग बाइंग ऐं स्टोरेज ऐं इहे जेके बि शयूं आहिनि इन सां अचे थो कि एतिरी ईज़ी एक्सेस छो आहे क्रिमिनल्स जे हथ में कि उहो खणी कंहिंजी बि ज़िंदगी जो फ़ैसिलो करण जी कोशिशि था कनि। एंड सेकेंड क्वेश्चन इज़ दैट इदारो कमु करण जो हंधि जिते तव्हां बि कमु कंदा आहियो, मां बि कमु कंदी आहियां, असां सभु माण्हू डिफरेंट कैपेसिटी में पंहिंजे कमु करण जी, नियाणियूं ख़ासि तौर ते अहिड़े क़िस्म जी जॾहिं शयूं असांजे मुआशरे में थियनि थियूं त इलाही घराणा पेरेंट्स ऐं जेके माण्हू ऑलरेडी चाहिनि था कि औरतूं निकिरनि ई न, नियाणियूं पढ़नि ई न, उहे जॉब ई न कनि, या उन्हनि खे वरी इहे एक्सक्यूज़ मिलंदो आहे न, एग्ज़ैक्टली कि बाबा ईअं थिए थो नियाणियुनि सां, ज़रूरत ई न आहे न निकिरो। एग्ज़ैक्टली। सो दैट मीन्स हियर ॿिनि शयुनि खे असांखे बहितर करण जी कोशिशि करणी आहे। नंबर वन कि अहिड़े क़िस्म जा इहे जेके शयूं आहिनि इन्हनि ते कंट्रोल, एसिड कंट्रोल एंड ऑल। नंबर टू माइंड सेट्स खे एजुकेट करणु, अञा बि असां पढ़ियल लिखियल ज़हननि खे बि उहो शऊर न ॾेई सघिया आहियूं। एंड थर्ड कि जेके असांजे कमु करण जी जॻहियूं आहिनि उन खे प्रोटेक्ट करणु, यानी चाहे CCTV कैमरास हुजनि, चाहे उते कमु कंदड़ माण्हू हुजनि, भाती हुजनि, ईअं को माण्हू घिड़े थो ऐं बेशक उहो उन कमु करण जी जॻह जे हंधि जो हिसो हुजे, बट स्टिल अगरि को अहिड़ी एक्टिविटी करे थो जेकी तव्हांजी रूटीन खां मुख़्तलिफ़ आहे त उन जी मॉनिटरिंग प्रॉपर थियणु खपे। ऐं नियाणियुनि ऐं औरतुनि खे जेके हो ऐं ॾिसो डॉक्टर जानूं बचाईंदियूं आहिनि ॿियनि जूं, डॉक्टर्स तव्हां ॾिसो उन्हनि जी जेकी ड्यूटीज़ हूंदियूं आहिनि उहे 24/7 सां। माय फादर इज़ अ डॉक्टर, माय सो मैनी कज़न्स जेके नियाणियूं आहिनि औरतूं आहिनि उहे डॉक्टर्स आहिनि जेके राति जी ड्यूटीज़ ॾींदियूं आहिनि। उन्हनि वटि सुम्हण जो वक़्तु न हूंदो आहे, हंधि न हूंदो आहे, उन्हनि जी सॼी लाइफ सम्झो उल्टे साइकिल में हलंदी आहे। वाई? टू सर्व कम्युनिटी, टू हेल्प अदर्स। अगरि असांजा जान बचाइण वारा माण्हू, नियाणियूं, औरतूं जेके हिन मुआशरे में मिसाल बणिजनि थियूं, सर्विसिस पंहिंजूं ॾियनि थियूं हिनखे मुआशरे खे मज़बूत करण लाइ हिकिड़ी उन्हनि सां अगरि उहे ई प्रोटेक्टेड न हूंदियूं त ॿिया कीअं हूंदा? Who will be protected? सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। This is how we really इन ते तमामु घणो अफ़सोस बि आहे ऐं अहिड़े क़िस्म जा केसिस टेस्ट केसिस आहिनि। अगरि इन खां पोइ बि इहे शयूं रिपीट थियनि थियूं त दैट मीन्स असां बिल्कुलु कुझु नथा कयूं। बिल्कुलु, अञा बि इन ते डिस्कस कंदासीं त वक़्तु थियो आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। तव्हांखे भली कार्ड कंदासीं रंगनि भरी शाम में। अदी शाइस्ता, तव्हांखे मज़ो अचे पियो, एंजॉय कयो पिया? कीअं लॻो आहे तव्हांखे हिते केटी अची? ऐं मुंहिंजे ख़्याल में त पहिरियों भेरो आया आहियो? बिल्कुलु पहिरियों भेरो। त असां सभिनीनि सां मिली करे तव्हांखे कीअं लॻो आहे? इलाही सुठो लॻो तव्हां सभिनि सां मिली करे। तव्हांखे सदाईं स्क्रीन ते ॾिठो, अॼु साम्हूं ॾिसी काफ़ी चेंजिंग बि महसूसु थी रही आहे ऐं ख़ुशी बि। हलो, वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं तव्हां खां हींअर काई न काई पोइट्री वरी ॿुधणु चाहींदासीं। ठीकु आहे, महिरबानी। ही भी हिकु गज़ल ई आहे।
ऐं जहिड़ा हिते मौज़ू छिड़िया आहिनि त मुंहिंजी शाइरी बि मूंखे ओड़ी मिलंदी थी वञे ज़बरदस्त। ऐं मूंखे मुनासिबु इहो ई थो लॻे त इहा ई ॿुधायां। ज़रूरु ज़रूरु। गज़ल आहे त कटियल सिर खणी था शहर में घुमनि, कटियल सिर खणी था शहर में घुमनि, रुॻो धड़ खणी था शहर में घुमनि, टके जो न कंहिं में लछण थो लभे, तवंगर थी था शहर में घुमनि, नओं रोज़ न रोथो रहज़न हाणे, नओं रोज़ न रोथो रहज़न हाणे, रुॻो बेअमल था शहर में घुमनि, ग़रीबनि जो चोलो चतिन सां चिटियल, वाह ग़रीबनि जो चोलो चतिन सां चिटियल, जड़ाए झंडा था शहर में घुमनि, अचे काश ज़हननि में का ताज़गी, रखी आरज़ू था शहर में घुमनि। वाह बेहतरीन मुंहिंजो बेहतरीन। तख़ल्लुस आरज़ू आहे, ज़बरदस्त। शाइस्ता आरज़ू सही सही गुज्जर जी। ज़बरदस्त। जी भा तव्हां वटि मूंखे ॾाढो ज़बरदस्त लॻियो ऐं तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं थियूं, तमामु सुठो बहस थियो, काफ़ी ॻाल्हियूं जेके आहिनि ज़हर बहस आहियूं त उन में ख़ासि तौर ते असांजो जेको अॼोकी कचहरी जो जेको अहम मौज़ू जेको आहे औरत ऐं औरत सां थींदड़ ज़ुल्म ऐं उन जे हले सां जेके ॻाल्हियूं हुयूं ऐं बेसिकली फितरी तौर ते असां सभई जेके आहिनि हिकिड़ो लिखण पढ़ण सां वाबस्ता बि आहियूं त गॾो गॾु हिकिड़ो दर्द रखूं था, पंहिंजी धरती जो दर्द रखूं था, पंहिंजी सिंध जो दर्द रखूं था ऐं सिंध जे दर्द जे हवाले सां हिकिड़ो मूं वटि जेकी कुझु शाइरी आहे त अमर जी झोली जहिड़ी सिंध, धरती जी ॿोली जहिड़ी सिंध, वाह ही तुंहिंजी सिंध ही मुंहिंजी सिंध, अमर जी झोली जहिड़ी सिंध, धरती जी ॿोली जहिड़ी सिंध, ही तुंहिंजी सिंध ही मुंहिंजी सिंध, मोहबतनि जा पड़ाॾा जिते गूंजनि, मोहबतनि जा पड़ाॾा जिते गूंजनि, ॾियारी होली जहिड़ी सिंध, ही तुंहिंजी सिंध ही मुंहिंजी सिंध, वाह नफ़रत ऐं तहसब खां मथां ई, नफ़रत ऐं तहसब खां मथां ई, सुघड़ जी प्रोली जहिड़ी सिंध, ही तुंहिंजी सिंध ही मुंहिंजी सिंध, कारूं झरते हुया मेला मतल, कारूं झरते हुया मेला मतल, सखियुनि जी टोली जहिड़ी सिंध, ही तुंहिंजी सिंध ही मुंहिंजी सिंध, वाह हर रंग में ख़ूब वणे थी, जीजल जी लोली जहिड़ी सिंध, ही तुंहिंजी सिंध ही मुंहिंजी सिंध, कीअं विसारे सघंदसि आऊं, कीअं विसारे सघंदसि आऊं, कीअं विसारे सघंदसि आऊं, धरती जी ॿोली जहिड़ी सिंध, ही तुंहिंजी सिंध ही मुंहिंजी सिंध, वाह, ही वाह। तुंहिंजी सिंध ही मुंहिंजी सिंध। वाह वाह बेहतरीन बेहतरीन ज़बरदस्त। ये तुंहिंजी सिंध हीअ मुंहिंजी सिंध, हीअ सभिनीनि जी सिंध आहे। बिल्कुलु। अच्छा जीअं सिंध में वाक़िया थियनि था, हाणे कुझु टाइम पहिरियां खैरपुर में बि हिकिड़ो वाक़ियो थियो जंहिं न्याणी खे कारो करे मारियो वियो, वरी उनखे कंहिं बि रसूमात खां अलावा उनखे दफ़नायो वियो। इन केस जे पुठियां कहिड़ियूं शयूं हुयूं? किरण, न्याणियुनि खे सो कॉल्ड गैरत, छो जो जेको गैरत जो लफ़्ज़ आहे, जेकी गैरत जी सोच आहे, जेकी गैरत जो बार असांजी न्याणियुनि जे मथां औरतुनि जे मथां रखियो वियो आहे, असां सरासर इन जो इनकार था कयूं, असां सरासर इन जी खुलेआम मुखालफ़त था कयूं। असां चऊं था की अहिड़ी का सोच, अहिड़ी का गैरत औरतुनि जो ठेको नाहे खयों, ऐं नस्ल दर नस्ल असां इहो ई ॾिसूं पिया की इन जो ठेको औरतुनि जे मथां ई रखियो थो वञे, ऐं न्याणियुनि खे इन सो कॉल्ड गैरत जे करे उन्हनि जो राइट टू लाइफ, उन्हनि जो जीअण जो हक़ उन्हनि खां छिनियो थो वञे। सही। हाणे जेके इन तौर जा केसिस आहिनि, उन में कल्ह बि हिकिड़ी कंसल्टेशन हुई असांजी गवर्नमेंट ऑफ सिंध सां गॾु, फेडरल लेवल जा उन में सेक्रेटरीज़ आयल हुया जेके मुख़्तलिफ़ इंसानी हक़नि जे खातनि मां हुया, ऐं उन ते असां कंसल्टेशन कई, ॻाल्हि ॿोल कई, कानून खे ॾिठो, शयूं कयूं, पंहिंजूं जेके तजावीज़ आहिनि असां उहे उन्हनि खे ॾिनियूं। त उते बि मां इहा ई ॻाल्हि उभारण जी कोशिशि कई कि जेके गैरत जे नाले ते क़त्ल थियनि था, उन जी वजूहात त घणियूं आहिनि,
कॾहिं प्रॉपर्टी आहे, कॾहिं माण्हुनि जा पंहिंजी ज़ालुनि मां दिलि भरिजी था वञनि त उन्हनि खे क़त्ल था कनि, कॾहिं नंढड़ी कंहिं ॻाल्हि ते ॿी का ॻाल्हि सम्झ में न आई त सो कॉल्ड गैरत अची वई, कॾहिं नियाणी कंहिं मर्द खे दर खोले छॾियो या लंघ जे टाइम कंहिं कुझु हुनखे चई छॾियो त हिननि जी गैरत ट्रिगर थी वेंदी आहे, या अगरि को मोबाइल घर में आहे या कंहिं फ़ोन करे को नियाणी जो नालो वठी छॾियो त हुनखे ख़तमु था करे छॾनि। माण्हू त पंहिंजी पोढ़ी माउनि खे बि गैरत जे नाले ते मारे था छॾनि, छो जो ॿाहिरि क़त्ल पाण करे आया आहिनि, लेकिन हाणे उनखे कीअं संभालनि त पंहिंजी माउनि खे क़त्ल करे उनखे कारी करे उन जंहिंजो क़त्ल कयो अथनि इन तौर जा मल्टीपल असां डायनेमिक्स इन्हनि केसिस में ॾिसूं था। मगर इन में 3 नेचर्स आहिनि, जंहिंमें हिकिड़ी त इहा आहे की यकदम जीअं त नियाणी खे गोलियूं हणी छॾण या अहिड़े क़िस्म जी का करे उनजी राइट टू लाइफ वठी छॾणु। अक्सर नियाणियूं बची करे सखर में रोहिणी में केस थियो, नियाणी इदारनि ताईं पुगी, मगर उन केस जे प्रोसीडिंग जे दौरान ई उनखे फैमिली प्रेशर विधो, पी पॻूं वॻूं लाहे रखियूं ऐं नियाणी घर हली वई ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ उनखे क़त्ल करे छॾियनि। उहा चए बि पई की मुंहिंजी ज़िंदगी ख़तरे में आहे। नंबर 2 इहो जेको फौरी तौर ते। नंबर 3 हिकिड़ी नियाणी पंहिंजी पसंदि जो परणो कयो, सांगड़ में घरां दूर हली वई, 2-3 ॿार पैदा थियसि, मुड़ुसु हुयसि, कंहिं ॻोठ जे माण्हू के गैरत यादि अची वई की या त उहा ई आहे जेकी ॻोठ मां वई हुई, त उन नियाणी खे उनजे हस्बैंड खे उनजे ॿारनि खे क़त्ल करे छॾियो वियो। सो दिस इज़ हाउ असां सिनेरियोज़ ॾिसूं था कि इन में फौरी तौर ते त जेकी पॉलिसी मेकिंग ऐं इहे जेकी शयूं ईंदियूं डेफिनेटली या अचणु खपनि या कानून खे अञा मज़बूत थियणु खपे या इन्हनि केसिस खे फॉलो अप थियणु खपे। सो दिस इज़ हाउ वी नीड अ प्रॉपर प्लान फॉर दैट, राइट। ऐं उन में जॾहिं असां इन्हनि केसिस खे असां ॾिसूं था न जेके इन सो कॉल्ड गैरत में आहिनि, इन में सभिनी खां वधीक हैरान कंदड़ ऐं ॾुख ॾींदड़ उन कल्प्रिट जा बयान आहिनि ऐं उन सोसाइटी जी प्रैक्टिस आहे कि जी इहो शइ जेकी मां कई आहे त मां पंहिंजे नस्लुनि खे पॻूं पाराए छॾियूं या मां वॾो कोई कारनामो करे छॾियो ऐं सोसाइटी बि उनखे ईअं ट्रीट थी करे, त दैट मीन्स इहे जेकी प्रैक्टिसिस आहिनि इहे इतां बिलोंग थियूं कनि ऐं असांखे सिर्फ़ु कानून ठाहे पॉलिसीज़ ठाहे ये प्लान्स आणे नथा ऐं इम्प्लीमेंटेशन इज़ मिसिंग ऑन द ग्राउंड। वी आर सेइंग इट अगेन एंड अगेन के कानून अञा भी ठाहिण मज़बूत करण इज़ इनकम्प्लीट टिल उहे ॻोठ में नंढे शहरनि में नंढी घिटियुनि में नंढे घरनि में हर ज़हन के जेसिताईं उहा एजुकेशन उहा जेकी अवेयरनेस आहे उहे कानून जी ॼाण आहे ऐं कानून जो ख़ौफ़ बि असां चवंदासीं। असां वटि चयो वञे थो त असां वटि कानून ठहियल आहे औरत जे हिफ़ाज़त जे लाइ, असां हाणे नया कानून ठाहिया आहिनि त उहे केॾांहुं विया? उहे कानून सिर्फ़ु असां इहो ई त ॿुधाइण जी कोशिशि था कयूं हर कंहिंखे लॉ मेकर्स के जेके इम्प्लीमेंट कंदड़ इदारा आहिनि, लॉयर आहियो। एग्जैक्टली। सो वी आर सेइंग दैट कि इन लाइ प्रॉपर अवेयरनेस कैंपेन्स ऐं प्रोग्राम्स बहितर तरीक़े सां करण जी ज़रूरत आहे। तव्हां ॾिसो जेके अहिड़े क़िस्म जा केसिस साम्हूं अचनि था, इहे सिर्फ़ु जेके असां चवंदा आहियूं न भई अनपढ़ आहे, ख़बर कोन अथसि, उहे सिर्फ़ु नथा कनि। जॾहिं असां अगेन मां बलूचिस्तान जी तरफ़ वेंदमि, बानो जो केस हुयो, उन में उन छोकिरी खे गोलियूं हयूं वयूं ऐं उहो जिरगे फ़ैसिलो कयो। जिरगा सख़्तु क़ानूनी तौर ते असांजो कानून उनखे उनजे लाइ मौजूदु आहे, लेकिन पोइ बि प्रैक्टिस थियनि था ऐं उन में जेको प्रैक्टिस कंदड़ हुया जेके वॾेरा हुया उहे वॾा पढ़ियल लिखियल ॿाहिरि जे मुल्कनि मां हितां हुतां अहिड़े क़िस्म जा हुया। त दैट मीन्स कि जेके इहे जिरगा सिस्टम में जेके मॉडर्न वॾेरो सिस्टम आहे उन जी सोच बि अञा उहा ई आहे कि नियाणियुनि खे औरतुनि खे कारी करणु। त इन जो इहो मतिलबु आहे कि सिर्फ़ु अकेली एजुकेशन नथी इन शइ खे सपोर्ट करे सघे। इन ऐं ॿियो शेम कयो उन्हनि माण्हुनि खे जेके नियाणियुनि खे कारो था कनि, उन्हनि जो क़त्ल था कनि, उन्हनि खे सो कॉल्ड गैरत जे नाले ते उन्हनि जो राइट टू लाइफ था छिननि, उन्हनि खे शेम कयो। छो जो अञा बि ॻोठ ऐं क़बीला ऐं माण्हू उन्हनि खे हीरो ठाहे वेठा आहिनि। उहे पंहिंजे पाण खे पाण हीरो था सम्झनि। त अहिड़े माण्हुनि खे जॾहिं सज़ाऊं थियूं मिलनि त उन्हनि केसिस खे बि खणो। असां छा था कयूं सोसाइटी में, सोशल मीडिया ते हैशटैग विक्टिम खे त ठाहियूं था, सर्वाइवर खे त ठाहियूं था, बट हैशटैग उन गुनाह कंदड़ माण्हू खे बि ठाहियो ऐं जॾहिं उनखे सज़ा मिले। हाणे इन वक़्तु 3 केसिस जा फ़ैसिला आया आहिनि।
जंहिंमें सना यूसुफ खे जंहिं छोकिरे टिकटॉकर खे मारियो हुयो उनजो फ़ैसिलो अची वियो आहे। नूर मुक़दम वारो फ़ैसिलो अची वियो आहे। हिकिड़ो ॿियो टियों ॾाढो वॾो केस हुयो उनजो। हाणे इहे जेके थिया आहिनि ॾाढे घटि माण्हुनि खे ख़बर आहे। इहे सभिनी खे ॿुधाइण जी ज़रूरत आहे कि तव्हां अगरि नियाणियुनि खे औरतुनि खे क़त्ल कंदव, इहो ज़ुल्म कंदव, चाहे उहो डोमेस्टिक वायलेंस हुजे, घरू तशद्दुद हुजे, हरेसमेंट हुजे, एसिड अटैक हुजे या व्हाटसोएवर हुजे, तव्हां इबरत जो निशान ठहंदव। कानून जे मुताबिक़ तव्हांखे सज़ा ज़रूर मिलंदी। असां वटि हिते इंसाफ़ जो दरवाज़ो जेकॾहिं खड़काइजे थो, जेका मां स्टार्ट में ॻाल्हि कई त कानून आहे हर शइ जे लाइ, इंसाफ़ मिले थो, पर इंसाफ़ मिलण में एॾी देरि छो थी थिए? नूर मुक़दम वारो केस बि तव्हां हिते डिस्कस कयो, मतलब साल गुज़री था वञनि, उन खां पोइ हिकिड़ी आस हूंदी आहे न, उहा ख़तम जॾहिं इंसान जी थियण लॻंदी आहे ऐं उतां ख़बर पवंदी आहे त हा भई तव्हांजो केस। दिस इज द थिंग, मेजॉरिटी ऑफ द पीपल इन सिंध पाकिस्तान चवनि था असां रिपोर्ट ई नथा कयूं छो जो इट विल टेक टाइम। भई केरु ऐं कोर्ट कचहरियुनि खां जेके तव्हांजे इंसाफ़ जी जॻह माण्हू अल्लाह माफ़ करे। जंहिं ॾींहुं असां इहो ॿुधणु छॾे ॾिनो न कि माण्हू चवंदा कि मूंसां तूं कुझु कयो त मां कोर्ट वेंदमि, मां अदालत जो दर वॼाईंदमि, दैट मीन्स उन ॾींहुं असां कामयाब थींदासीं। बट स्टिल अञा माण्हू जस्टिस चइबो आहे न, इफ जस्टिस इज डिले जस्टिस इज डिनाइड। बस अल्लाह बेहतर करे थींदो त मतलब वो मिले ई कोन। अल्लाह बेहतर करे ऐं अल्लाह साईं हर न्याणी खे पंहिंजे हिफ्ज़ ओ अमान में रखे, उन्हनि जी इज़तुनि खे। बट किरण मां उम्मीद जी किरण ते न असांजी किरण मां उम्मीद जी किरण ते ॻाल्हि ख़तम करणु चाहींदमि कि ईअं पाण ई इदारा सही न थी वेंदा। तव्हांखे मूंखे कंप्लेन करणु, प्रोसेस फॉलो करणु घुर्जे ऐं ॼाण रखणु। बिल्कुलु। हाणे इहे जेके थोरा घणा केसिस हलनि पिया न, उहे इन लाइ छो जो माण्हू अवेयर थिया आहिनि, पंहिंजे हक़नि लाइ बीहनि था। इदारो सुतो पियो हूंदो जेसि ताईं तव्हां उथी हुनखे उथारींदव। इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे, इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे, हिन में को शक कोन्हे। मारवी ॾाढी प्यारी ॻाल्हि कई आहे इहा, त अगरि ज़ुल्म थिए थो, ना इंसाफ़ी थिए थी, त घटि में घटि तव्हां उथी करे NC त कटरायो, तव्हां FIR त कटरायो, तव्हां प्रूफ्स त ॾियो, प्रोसेस में वञो, प्रोसेस में वञो, हाणे मिलंदो। अल्लाह ते एतबार कयो, अल्लाह ते एतबार कयो, पंहिंजे कानून ते, पंहिंजे हुक्मराननि ते थोरो एतबार कयो। सो वॾी महिरबानी मारवी, सच वंडरफुल जेको आहे गुफ्तगू तव्हां सां रही ऐं प्लेजर टॉकिंग टू यू। ऐं इट्स ऑलवेज लवली बीइंग हियर एट KTNN विथ यू गाइस। थैंक यू सो मच। लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदो? मैसेज इहो ई आहे कि ज़ुल्म, तशद्दुद ऐं जेकी बि शयूं असांजे आसपास थियनि थियूं, उन में सिर्फ़ु उन ते अफ़सोस नाहे करिणो, उन जे लाइ आवाज़ खणणी आहे। डिजिटल दौरु आहे, पंहिंजो हिसो विझणो आहे, केसिस खे फॉलोअप करिणो आहे। चाहे तव्हां कंहिं बि फील्ड मां तालुक़ु रखो था, यू हैव टू बी अवेयर ऑफ इट ऐं पंहिंजी आवाज़ ज़रूरु ज़ुल्म जे ख़िलाफ़ु उथारियो, छो जो इहो ई हिकिड़ो तरीक़ो आहे जेको ज़ुल्म खे इन मुआशरे मां ख़तमु करे सघे थो ऐं इंसाफ़ खे यकीनी बणाए सघे। ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदो? मुंहिंजो मैसेज इहो आहे त न सिर्फ़ु ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारणु घुरिजे, पर गॾोगॾु असांजा जेके नौजवान आहिनि उन्हनि जी ग्रूमिंग करणु घुरिजे, असांजे नियाणियुनि जी ग्रूमिंग करणु घुरिजे, असांजा जेके नौजवान उन्हनि जी ग्रूमिंग करणु घुरिजे ऐं उन्हनि खे माना हिकिड़ो अहिड़ो पाथ ॾियारणु घुरिजे। हीउ डिजिटल जो दौरु आहे ऐं उन में असांजो नौजवान जेको सोचे थो, लोचे थो, उन खे माना जेको अमली जामो पाइण लाइ हर वालदीन जो फ़र्ज़ु आहे। न सिर्फ़ु असांजी सोसाइटी में अवेयरनेस पैदा करण जी ज़रूरत आहे, पर वधि में वधि एडुकेशन जे हवाले सां जॾहिं असां अवेयरनेस पैदा कंदासीं, तॾहिं असां जेको आहे इन्हनि सभिनी शयुनि खे जेको आहे फेस कंदासीं, उन ज़ुल्म ख़िलाफ़ु आवाज़ उथारे सघंदासीं। असां उन माना जेको आहे अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हाए सघंदासीं। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजे नौजवाननि लाइ हिकिड़ा नवां मौक़ा फ़राहम कयूं ऐं उन्हनि खे अॻिते उभारियूं। ज़बरदस्त। जी दी, तव्हां कोई मैसेज ॾींदव? मुंहिंजो मैसेज बि इहो ई आहे त जेके मसइला ॿुधासीं ऐं जिन ते बहस थियो, हक़ीक़त इहा बि आहे हिकु त टाइम थोरो बचियो आहे, त इन में थोरो घणो न सिर्फ़ु इल्मु बल्कि तरबियत जो बि असरु आहे। पहिरियां ई जेको असांजे घर में ॿार माना पैदा थिए थो, जेको पगदार वारो तव्हां बयानु ॾेई विया त कहिड़ो बि ग़लति कमु करे थो, कंहिंखे कारी करे मारे थो, खून कराए थो, वरी उहो वॾो थी वेहे थो, त इहा थोरी घणी घर जी तरबियत बि
वॾो वॾो किरदार त घर जी तरबियत ई अदा थी करे, तरबियत जो बि असर आहे। सही। बाक़ी मुंहिंजो पैगाम इहो ई आहे, अमुन जो पैगाम त जियो ऐं जिया। जबरदस्त मोहब्बत जो पैगाम। जबरदस्त। शोएब भाई लास्ट में आपसे मनक़बत सुनेंगे इंशाल्लाह। ऐं सुभाणे जेको आहे पहिरीं मुहर्रम जी ट्रांसमिशन ॾिसणु बिल्कुलु बि न विसारजो। सुभाणे मुलाक़ात कंदासीं, तेसिताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। खुदा के दी का ना खुदा, हर इब्तिदा की इब्तिदा करम की इंतहा हुसैन है। क्या हुसैन है, ऐसा बादशाह हुसैन है। ऐसा बादशाह हुसैन है, मेरा शहंशाह हुसैन है। ऐसा बादशाह हुसैन है, मेरा शहंशाह हुसैन है। खुदा की दी का ना खुदा, खुदा की दी का ना खुदा, हर इब्तिदा की इब्तिदा ऐसा बादशाह हुसैन है, ऐसा बादशाह हुसैन है। करे जो कोई हमसरी, किसी की क्या मजाल है। करे जो कोई हमसरी, किसी की क्या मजाल है। जहाँ में हर लिहाज से ये हो चुका है फैसला, ये हो चुका है फैसला, न कोई दूसरा खुदा, न कोई दूसरा हुसैन है। ऐसा बादशाह हुसैन है, ऐसा बादशाह हुसैन है। जिसकी फिक्र करबला हुसैन वो दिमाग है, जिसकी फिक्र करबला हुसैन वो दिमाग है। ये पंजतन की अंजुमन का पांचवा चराग है, ये पंजतन की अंजुमन का पांचवा चराग है। हसन का पहला हम सफर, हसन का पहला हम सफर, अली का दूसरा पिसर। इमाम तीसरा हुसैन है, इमाम तीसरा हुसैन है। ऐसा बादशाह हुसैन है, ऐसा बादशाह हुसैन है। मेरा शहंशाह हुसैन है, मेरा शहंशाह हुसैन है।